स्टेज से वेठल सभिनी महिमान खे गुज़ारिश कंदुसि त अशू खे यादि कंदे अॼु हुनजी सालगिरह जो असां सभिनी खां पहिरीं केक कटियूं था सभिनी भरपूर ताड़ियुनि में, हुन खां पोइ सेशन जो आगाज़ कंदासीं। तव्हांजी भरपूर ताड़ियुनि में। दोस्तों हाणे सेशन जो बाक़ायदगी सां असां पंहिंजी ॻाल्हि ॿोल जो आगाज़ कयूं था। सभ खां पहिरीं त जॾहिं बि असां खिते जी सूरत हाल जी ॻाल्हि कंदा आहियूं त लाज़मी तौर ते असां इलाक़ाई सूरत हाल जी ॻाल्हि कंदा आहियूं ऐं आलमी सियासत जी बि ॻाल्हि ॿोल कंदा आहियूं। ऐं हमेशह ईअं थींदो रहियो आहे जो जेको बि आलमी सियासत जो मंज़रनामो हूंदो आहे उन जा असर असांजे खितनि ते पवंदा आहिनि ऐं असांजा जेके इलाइक़ाई सूरत हाल आहे उन्हनि जा असर बि असांजे खिते आहे, असांजो खितो उन्हनि असरनि खां आजो न आहे। हिन वक़्तु जंहिं खिते में असां रहूं था उन जी सूरत हाल इहा आहे त असांजे भर पासे में जेको मुल्क आहे उन में फाशिज़म ॾींहं पोइ ॾींहुं परवान चढ़ंदो वञे थो। पंहिंजो पाण खे दुनिया जी वॾे में वॾी जमहूरियत चवंदड़ मुल्क हिंदुस्तान जी सुप्रीम कोर्ट मज़लूम कश्मीरियुनि जा जेके इलाइक़ा हुआ उन्हनि ते जेके वालार हुई उहा हिंदुस्तानी हुकूमत खे कुझु ॾींहं पहिरीं लिखी ॾेई छॾी आहे। अफ़गानिस्तान जिते हिन वक़्तु मुल्हनि जी हुकूमत ई राज आहे ऐं उते औरतुनि जे हक़नि जहिड़ी बुनियादी ज़रूरतूं जेके 100 साल अॻु में पूरियूं थी चुकियूं हुयूं, अॼु औरतुनि जी तालीम या उन्हनि खे कमु करण जी आज़ादी लाइ बि हुते मामला असांजे साम्हूं हलंदड़ आहिनि। ऐं जेको असांजो खितो आहे चीन, उहो हिन वक़्तु हॉटस्पॉट आहे वर्ल्ड ऑर्डर जो। ऐं असां ॾिसूं पिया त कीअं अमेरिका ऐं चीन जे विच में जेका सर्द जंग आहे हिन दौर जी उहा तेज़ खां तेज़ तर थींदी वञे। ऐं ख़ुदि इहे सभु हालतूं जेके आहिनि इहो सॼो डायनामिक जेको आहे उहो असांजे खिते ते लाज़मी ॻाल्हि आहे त असरअंदाज़ थिए थो। सो ॻाल्हि खे पंहिंजो अॻिते वधाईंदे सभिनी खां पहिरीं त असां इहो सम्झण जी कोशिशि कंदासीं त माज़ी में जीअं जीअं वर्ल्ड ऑर्डर जेको जेको रहियो आहे उन सिंध जी क़ौमी सियासत ते कहिड़ा कहिड़ा असर छॾींदा रहिया आहिनि ऐं सिंध जी क़ौमी सियासत जेका आहे उहा हिन वर्ल्ड ऑर्डर मां कहिड़े कहिड़े नमूने मुतासिर थींदी रहंदी आहे। सो आउं गुज़ारिश कंदुसि कामेड बख्शल थले खे। कामेड इहो असांजी ॻाल्हि ॿोल त इन मामले में ई आहे त खिते जी बदिलजंदड़ सूरत हाल ऐं असांजी क़ौमी सियासत। आउं चाहींदुसि त तव्हां थोरो तारीख़ी पस मंज़र बि असांखे ॾेई वञो त खिते जी बदिलजंदड़ सूरत हाल आख़िर असां ते असर अंदाज़ छो थी थिए, जॾहिं जॾहिं थी आहे तॾहिं तॾहिं सिंध रिस्पॉन्ड कीअं कयो? सही है, महिरबानी। सब खां पहिरीं त पोरत मज़ामत तहरीक खे वाधायूं ऐं सकाफ़ती ॾींहं मज़ाहिमत ऐं जशन असां हीअं ई मल्हाइण घुरिजनि। फिक्री सेशन बि थियनि था। अशू खे यादि कयो वियो, केवल रामाणी खे, ऐं इहो इन लाइ तव्हांजे समूरे सथ खे वाधायूं। जेसि ताईं सवाल जो तालुक़ु आहे त हिकिड़ो त असांखे माना इहो सम्झणो पवंदो त असां जॾहिं मुस्तक़बिल में क़ौमी सवाल जी ॻाल्हि था कयूं त क़ौमी सवाल असां चऊं कंहिंखे था। आम तौर ते असां वटि क़ौम परस्ती ऐं क़ौमी सवाल खे हिकु ई करे वरितो वेंदो आहे, हुन में फ़र्क़ु न आहे थींदो। ऐं क़ौमी सवाल हर उहो सवाल जेको कंहिं बि क़ौम जी ओसर जे आॾो हुजे, उन जी आज़ादी, उन जी ख़ुदमुख़्तियारी जे आॾो हुजे, रंडक हुजे, त उनखे असां हिकिड़ो क़ौमी सवाल करे वठूं था पिया। ऐं इहो बि इहा बि हक़ीक़त आहे त क़ौमुनि जी जेका ओसर आहे उहा सरमाएदारी निज़ाम सां गॾु आहे ऐं उन खां अॻु में तहज़ीबूं आहिनि, सल्तनतूं आहिनि। असां बि इंडस तहज़ीब जी जेका ॻाल्हि कंदा आहियूं, इहा तहज़ीब असांजी पुराणी आहे, पर क़ौमुनि जो ठहणु उहो एंडरसन चवे थो
प्रिंट कैपिटलिज्म खां पोइ थो थिए सॼो मामिलो, ऐं कंहिं ॿिए जे लाइ का ॿियो को बि महूरत हूंदो, पर इहो बेसिकली जदीद कम्युनिकेशन जा ज़रिया स्टैंडर्डाइज़ थियण लैंग्वेज जो। असां वटि बि मुख़्तलिफ़ रस्मुल ख़त आहे, अंग्रेज़ दौर में इहो सॼो मामिलो थियो। त असांजी सिंध जी क़ौमी तहरीक जी जेका इर्तिका आहे, हिंदुस्तान जी क़ौमी तहरीक जी छांव में, छपर छांव में थी आहे। लाज़मन असां अंग्रेज़ बैठकेत जो हिसो रहिया आहियूं, ऐं उन खां पोइ इहो आहे त पार्टीशन खां पोइ असां वटि इहो क़ौमी सवाल जेको आहे उहो उन खां अॻु में इन जी हिंदुस्तानी शिकल ई। हैदर बख्श बि जॾहिं लिखे थो क़ौमी गीत, त उन लाइ बि उनखे बि हिंदुस्तान ज़हन में आहे। ऐं बाक़ी बि जेका असांजी ख़िलाफ़त मूवमेंट आहे, रेशमी रुमाल तहरीक आहे, ॿियूं सभु तहरीकूं बि आहिनि, त उहे बि हिंदुस्तान जी क़ौमी तहरीक जे छपर छांव में या उन जे असर हेठि आहिनि। लाज़मी तौर ते असां बैठके त बणिया आहियूं अंग्रेज़नि जी, उन खां अॻु में पोर्चुगीज़ बि हिते ई आहे, फ्रांसीसी बि हिते पहुता, त मुतासिर त असां सही सिधी रीति थिया। ईअं कोन्हे को त को असां अणसिधी रीति, पूरी टी दुनिया जेका आहे 19वीं सदी जी पछाड़ी ताईं उहा टी दुनिया त कुझु बैठकी बणाईंदड़ मुल्कनि जी कॉलोनीज़ बणिजी चुकी हुई। पूरो अफ्रीका, लातिनी अमरीका, हिंदुस्तान जेको जंहिंखे मार्क्स वर्कशॉप ऑफ द वर्ल्ड सॾींदो हो, उहो माना जिते लिटरेसी रेट तमामु वॾो हो, लाइफ एक्सपेक्टेंसी तमामु घणी हुई, पर अंग्रेज़नि जे वञण खां पोइ असां लिटरेसी रेट बि किरियो, असांजी लाइफ एक्सपेक्टेंसी बि हेठि किरी, ऐं असांजी फुर थी आहे, ऐं उन फुर जे बुनियाद ते हू असांजी जेका कॉटन इंडस्ट्री हुई आहे उनखे तबाह करे हुननि पाण वटि जेको आहे सो प्रोटेक्शनिज़म बि आंदो, ऐं पाण वटि उन सनअती सरमाएदारी दौर जा बुनियाद विधाइनि टी दुनिया जी फुरलुट मां। उन्हनि अफ्रीका खां माण्हू 6 करोड़ माण्हू पटिया, लातिनी अमरीका जा रिसोर्सिस हुया ऐं असांजा रिसोर्सिस हुया, पोइ चीन जी ग़ुलामी, हिंदुस्तान जी ग़ुलामी, त हाणे असां त उन ग़ुलामी जे असरनि में अञा ताईं आहियूं। ईअं कोन्हे को त असां अञा उन्हनि खां आज़ादु थिया आहियूं। असां हीअ बैठकी रियासत जेका आहे उन बि हितां जी जेका तारीख़ी इर्तिका हुई ख़िते जी माण्हुनि जी, क़ौमुनि जी, उनखे हैम्पर कयो आहे, उनखे रोकियो आहे। सिंध जी क़ौम साज़ी जे हवाले सां जेकॾहिं ॾिसूं त हीअ वॾी रुकावट जेका आहे डेमोक्रेटाइज़ेशन सोसाइटी जी जॾहिं थींदी आहे त वेस्ट में जॾहिं हुननि पाण वटि कई त हुननि ॿिनि इदारनि खे त भंजी लाथो। फ्रांसीसी इनकलाब मोड़ आहे हिनजी, अमरीकी आज़ादी जी तहरीक ऐं फ्रांसीसी इनकलाब, त हुननि चर्च खे भॻो, हुननि जागीरदारी खे भॻो। पर हिते 1857 जी आज़ादी जी जंग खां पोइ अंग्रेज़नि इहो सम्झी छॾियो त हिननि खे के माण्हू वारो पाण वारो हिसाबु हिननि खे न आहे ॾियणो, जेतिरो विराए सघिणो आहे विराए सघिजे। पोइ हुननि समाज जे समूरनि रुजती तबिकनि जी मदद करणु शुरू कई, पिंडतनि जी, मौलवियुनि जी, व्याजखोरनि जी। नओं पत त हाणे निपेर जीअं असां वटि आयो त हुन त जागीरदार जेकी वञी उन वटि सलामी थिया त उन्हनि खे जागीरूं ॾिनो। माना पहिरियों दफ़ो अंग्रेज़नि असां वटि हिते अची ज़मीन जेका बिलोंग कंदी स्टेट सां, उन्हनि खे उन्हनि प्राइवेटाइज़ कयो, ऐं उहा जागीरदारी किथे बि पाकिस्तान जे अंदरि किथे बि एॾी वॾी माना ख़बासतुनि सां ऐं ग़िलाज़तुनि सां किथे बि एतिरी मौजूदु कोन्हे, न पख्तूनख्वा में, न पंजाब में, न वसेब में, न बलूचिस्तान में, जेतिरी सिंध में अॼु बि आहे। त असांजी क़ौम साज़ी जी ओसर में वॾी रुकावट जेका आहे उन जागीरदारी जे ज़रिए आहे, जेका जागीरदारी अंग्रेज़नि पाण हथु वेही करे मथां खां असांजे मथां ठाही। हाणे इलेक्शन थियणी आहे, असां हीउ सिंध जो शऊर साम्हूं वेठो आहे, पर असां हुन खां लातालुक बणिया बीठा आहियूं, छो जो इलेक्टोरल सिस्टम अहिड़ो जागीरदारनि ठाहियो आहे, उनजे चङ मुड़ुसनि ठाहियो आहे जंहिंमें असांजी तव्हांजी सही ई कान्हे। पंजाब जे अंदरि 1972 खां पोइ तुंहिंजे तरक़ी पसंदनि वॾी वेड़ विड़ी त बाबा असांखे जेको बि हिन सूबे में रहे थो, पंजाब जो शहरी आहे, उनखे जेको घरु आहे चाहे उहो 10 मरलनि जो 10-15 जो, उहा ज़मीन उनजी आहे,
ऐं जंहिं वटि घर कोन हो, जंहिं वटि ज़मीन कोन्हे, उन्हनि खे जिदोजहद की 76 में कानून पास कराए उन्हनि खे ॾेई छॾियो। पर असां वटि इहो थियणु कोन ॾिनो। जागीरदार आहिनि, लखे एकड़नि जा मालिक आहिनि, ऐं उन्हनि जी ज़मीनुनि ते जेको वणु आहे, जेको ॿूटो आहे, जेको माण्हू आहे, जेका हयात आहे, उहा सभु उन्हनि जी ग़ुलाम आहे। जेको थो उन्हनि जे साम्हूं बीहे त उन्हनि खे ॻोठ समेत, बिरादरी समेत, ख़ानदान समेत लॾाइण जी ॻाल्हि आहे, लॾियो हितां। ज़मीन जी मालिकी थिए, इहो ई आहे न त असांजो सुवाल, त मुस्तक़बिल में असांजो क़ौमी सुवाल जो तनाज़ुर त ही ख़ुदि मुख़्तियारी असांखे कोन्हे। आज़ादु हाणे लाज़मन जॾहिं मुआहिदा थिया 1940 जो बि थियो त तॾहिं बि इहो त स्टेट्सूं, बाद में वरी पोइ स्टेट्स मां एस निकिरी वई। पोइ हिकिड़ी पहिरें ॾींहं खां हिकिड़ी मर्कज़ियत पसंदि हेलो हा। सो मां सम्झां थो त असां हिन 21 सदी में हिन जंहिं ॾाके ते असां बीठा आहियूं, असांजे वॾनि साईं जीएम साहिब, रसूबख्श पली जो, हैदर बख्श जतोई वॾी वेड़ विड़ी असांखे बुनियादी जेके असांजे तशख़ुस खे ऐं वजूद खे जेके ख़तरा उन्हनि मां उन्हनि असांखे कढियो। अॼु बि असां रियासत जे बैठकी रिश्ते जे अंदरि क़ैद आहियूं, सभु क़ैद आहिनि, क़ैदुनि क़ौमुनि जो क़ैद खानो आहे हीउ मुल्क। पर एतिरो ज़रूरु आहे त असांजी शिनाख़्त जो असां सां हाणे उहो मसइलो एतिरो ईअं कोन्हे। असांजी ॿोली जो मसइलो बि जीअं जीअं ॿोलियूं डिजिटलाइज़ थियनि थियूं पियूं, त सिंधी ॿोली जो मामिलो बि असां सां हाणे ईअं लाज़मन क़ौमी ॿोली जेसिताईं कोन थियूं थियनि तेसिताईं त उन जो असरु रुकिजे थी, पर एक्ज़िस्टेंशियल थ्रेट असांखे कोन्हे को। सो असां सिधी रीति मुतासिर थींदा रहिया आहियूं। बाक़ी मां सम्झां थो त क़ौमी सवाल जे हवाले सां सिंध जो मुस्तक़बिल न सिर्फ़ु रोशन आहे, ताबनाक आहे, मूंखे त हुनजो सुभाणे जे सिज जेतिरो यकीन आहे त उहो एतिरो ई रोशन आहे। जीअं सिज उभरंदो तीअं असां सभु सिंध जो माण्हू हम सवलो बि थींदो, सुखियो बि थींदो, ऐं उहो वेड़ विढ़ंदो आयो आहे। पार्था चैटर्जी हिकिड़ो हिंदुस्तानी ॾाहो आहे, उहो चवे थो त क़ौम साज़ी जा ॿ वॾा दाइरा आहिनि, हिकिड़ो मादी ऐं ॿियो रूहानी। लाज़मी तौर ते हिंदुस्तान मादी बुनियादनि ते अंग्रेज़ जी टेक्नोलॉजी खे ॾिसे पियो, उनजे इल्म खे ॾिसे पियो, उनजी जदीदियत खे ॾिसे पियो, ऐं उहा वठण ते मजबूर हो पाण क़ौम थियण लाइ। पर सकाफ़ती दायरे जे अंदरि हिंदुस्तान मज़ाहिमत कंदो रहियो, ऐं ईअं ई सिंध पाकिस्तान जे अंदरि मज़ाहिमत कंदी रही आहे, ऐं कॾहिं बि उन आण न मञी आहे। सिंगल करिकुलम जो मामिलो आयो, सभिनी सूबनि क़बूल करे वरितो, छाजे कारण जो मथां मथां खां पपेट्स विहारियल आहिनि, बलूचिस्तान में बि, पख्तूनख्वा में बि, सराइकियुनि जो त मामिलो अञा ॿियो आहे। सिंध ही भले पीपुल्स पार्टी जी गवर्नमेंट ही, पर उहो बि सिंध जे अवाम ऐं शऊर जो दबाव आहे जो हुननि इहो सिंगल करिकुलम थियणु कोन ॾिनो। सो माज़ी में लैंड ग्रेब आहे असांजो हिकिड़ो तमामु वॾो मसइलो आहे। असांजो दरिया मरे थो, ॿाहिरी या आबादकारी बि असांजो मसइलो आहे, पर इन खां वॾा मसइला मां सम्झां थो त असांजो ख़ुदि मुख़्तियारी जो न हुजणु, जागीरदारी जो हुजणु, ऐं ही कारपोरेट लैंड ग्रेब जेका अस्करी इदारा हाणे 40 लख एकड़ हू मुख़्तलिफ़ मुल्कनि जो सूबनि मां हू वठंदा, त इहो असांजो तमामु वॾो मसइलो आहे। इन मां पार पहुची वेंदासीं असां, छाजे कारण जो असांजो नौजवान ॾींहों ॾींहुं वधीक बाशऊर थिए थो, हुनजे लाइ एवेन्यूज़ बंदि आहिनि, सियासत सरसब्ज़ आहे, वॾी रिवायत आहे असांजी। सो असां पंहिंजा वसीला बि बचाईंदासीं, पंहिंजी शिनाख़्त बि बचाईंदासीं, ऐं न सिर्फ़ु पंहिंजी पर असां पूरी सिंधु तहज़ीब जी शिनाख़्त जी सियासत खे बि बचाईंदासीं, अवामी सियासत खे बचाईंदासीं। सिंध खे न सिर्फ़ु पाकिस्तान जे अंदरि पर हिन पूरी ॾखिण एशिया जे अंदरि ॾियण लाइ घणो कुझु आहे। लतीफ़ असां वटि आहे, उहो असां खां को बि जाबिर असां खां खसे कोन थो सघे, उहो असांजे आम शऊर जो कॉमन सेंस, पॉलिटिकल कॉमन सेंस जो हिसो आहे। सो मां सम्झां थो त असां ॾाढो माना रिलेटिवली बलोचनि जो मामिलो तव्हांजे साम्हूं आहे, उनखे कटे रखियो अथऊं। सिराकी वसेब जी क़ौमी जिदोजहद अञा सकाफ़ती सतह ते आहे,
पंजाबियुनि जी क़ौमी जिदोजहद पाकिस्तान जे चकर में हुननि गुम करे छॾी, पंहिंजी ॿोली ख़तमु करे छॾी। पख्तूनख्वा जी हालत इहा आहे जो हुनजो हिकिड़ो सो जेकॾहिं पाकिस्तान जे अंदरि जूनियर पार्टनर थी बीठो आहे पंजाबी सिविल मिलिट्री ब्यूरोक्रेसी जो, त ॿिए पासे खां PTM जी हिकिड़ी अवामी तहरीक बि आहे, दरबदर बि आहे, ख्वार बि आहे। सो सभ खां बहितर पोज़ीशन में जेकॾहिं पार्टीशन खां पोइ के तॾहिं बि हुया, तॾहिं बि बंगाली ऐं सिंधी हुया। बंगाल जे निकिरण खां पोइ इहो सिंध आहे, ऐं सिंध मां ई जेको आहे सो सभिनी खां असरु। असां दोस्त हूंदो सुफ़ी ख़ालिक आहे, उहो त चवंदो हो त मां ख़ैर बख़्श ऐं ताला वारनि खे बि चवंदो हुउसि त बलोचिस्तान जेकॾहिं बची सघे थो त सिंध मां बची सघे थो। सो आलमी साम्राजी पंजोड़ ऐं सियासत जा असर अॼु बि असां भोॻियूं था पिया, जागीरदारी सूरत में, मज़हबी इंतहा पसंदी सूरत में। ऐं हिन रियासत खे जेका लाइफ लाइन, जागीरदारनि खे लाइफ लाइन किथां थी मिले? हुन जा समाजी मुआशी बुनियाद ख़तमु थी चुका आहिनि, रियासत ॾेई बीठी आहे। रियासत खे लाइफ लाइन किथां थी मिले? कर्ज़ में ॿुॾो पियो आहे। हिकिड़ो ॾींहुं पहिरीं अची IMF अचे थो, मामला सिधा थियनि था ऐं पोइ मामला साम्राज हुनजी पाकिस्तानी रियासत जी लाइफ लाइन आहे, ऐं पाकिस्तानी रियासत वरी जागीरदारी जी लाइफ लाइन आहे। सो इहो टिकसाट इहो हले थो पियो, पर आवाम मज़ाहमत कंदो रहियो आहे ऐं कंदो रहंदो। बसि इहो ई मुंहिंजो हाल वाल आहे। बाक़ी सभु दोस्त हाल वाल वंडींदा त पोइ पाण वंडींदासीं। महिरबानी। ठीकु आहे, महिरबानी कमेंट। असां पंहिंजे साम्हूं लाइ जेके महिमान वेठल आहिनि उन्हनि जे लाइ बि आउं ॿुधाईंदो हलां त जेको असांजो फर्स्ट राउंड आहे हिन में असां अंडरस्टैंड करण जी कोशिशि पिया कयूं, सम्झण जी कोशिशि पिया कयूं त जेके माज़ी में आलमी सियासी सूरत हाल या किथे जी जेका सियासी सूरत हाल रही आहे उनजो सिंध जी जेका क़ौमी सियासत आहे उन ते कहिड़ो असरु पवंदो रहियो आहे, ताकी असां उन ॻाल्हि में चिटा थियूं, वाज़े थियूं त पोइ असां अॼु जी सूरत हाल ते पंहिंजे बहस खे वधाईंदा हलूं। सो इन इहा ॻाल्हि कंदे साईं ख़ालिद जुणेजे खां मुंहिंजो सुवालु आहे, साईं जेॾीमहिल जदीद सिंधी क़ौम परस्ती असां ॾिसूं था त उनजो फेज़ जेको फर्स्ट स्टार्ट थो थिए 1847 खां सिंध खे जेको बम्बई खां दार करण वारी तहरीक हले थी, उन खां पोइ थिए थो ऐं पोइ पार्टीशन थिए थो, क़ौमुनि जा इतिहाद ठहनि था, ढहनि था, या पूरी हिकिड़ी अवसर आहे। तव्हां जेॾीमहिल अवसर ते नज़र विझो था क़ौमी सियासत जी पाकिस्तान जे अंदरि, त तव्हांखे छा थो नज़र अचे त कहिड़ा कहिड़ा आलमी असर आहिनि जेके हुननि क़बूल कया आहिनि, ऐं कहिड़ा कहिड़ा असर आहिनि जेके हुननि इंडिजनाइज़ करे पंहिंजी सियासत कई आहे, हुननि जूं कामयाबियूं ऐं नाकामियूं तव्हांजी नज़र में कीअं आहिनि? महिरबानी दादा, सुवाल तव्हां इलाही सारा करे वियो। एतिरा दोस्त वेठा आहिनि, ॻाल्हि बि मुख़्तसर कजे। ऐं तव्हां हिकु त तमामु वॾो ऐं तमामु सुठो उनवान जेको रखियो आहे इलाइक़े सूरत हाल में क़ौमी तहरीक जो मुस्तक़बिल, ऐं उनखे वरी हशू जी सालगिरह सां गॾियो आहे। ॿ चारि लफ़्ज़ त हशू ते बि ॻाल्हाइणु जुगाए असां ते फ़र्ज़ु बि थिए थो। मां सिर्फ़ु हशू ते 2-3 लफ़्ज़ चवंदुसि त उनजी वॾाईअ जो ॿियो को सबूत घटि में घटि सिंध में त नथो थी सघे। कुझु अॻु में न बि ज़िक्र कयो दोस्त निसार त हिकु त GM सैद उनखे पंहिंजो उस्ताद थो चवे, या ॿी ॻाल्हि आहे त वरी हशू GM सैद खे उस्ताद थो चवे, ऐं ॿई सही आहिनि। कीअं सही आहिनि उन ते मां नथो वञा। ॿियो शेख हयात असां सभु उन ॼाणूं था, पढ़ियो आहे जिन जंहिंमें कंहिंखे बि हू पंहिंजे बराबरि न ॼाणंदो आहे। पाण खां मथे त परे जी ॻाल्हि आहे, पाण जे बराबरि बि कंहिंखे न सम्झंदो आहे। उहो बि हशूअ खे जेको आहे पहिरें पई थो मिले, इन खां वॾी हशूअ जी वॾाई ॿी न थींदी। ॿी ॻाल्हि इहा आहे त जेको कानूननि में जंहिंजो थोरो ज़िक्र बचल कयो, एशिया अफ्रीका, उते जदीद जेको क़ौमी तहरीकूं हलियूं, घणो तणो उन्हनि लीडरनि हलायूं जेके उन्हनि मेट्रोपॉलिटन कंट्रीज़ में या चइजे जेके साम्राजी कंट्रीज़ उतां पढ़ी आया, जेके अंग्रेज़नि जा ग़ुलाम, जीअं हितां जा गांधी, नेहरू, जिन्ना, सुभाष चंद्र अंग्रेज़नि जा पढ़ियल, तीअं जेके फ्रांस जा ग़ुलाम हुआ उन्हनि जा, जेके पुर्तगाल जा हुआ उहे उतां पढ़ी, उहे ॼण ॾिसी आया त उते हू पंहिंजे मुल्क में कीअं था हलनि ऐं असां सां कहिड़ो वर्ताव था कनि, त उन्हनि अची हिते उन्हनि जे ई उन कानूननि या उन्हनि समाजी हालतुनि जे तहत हिते उन्हनि जे ख़िलाफ़ु जदोजहद कई। GM सैद हिकिड़े नंढड़े ॻोठ में
ॼा उते ई रहंदो हो, पढ़ियो कोन, जिन हालतुनि में हू थियो आहे सभिनी खे ख़बर ई। त पोइ जॾहिं हशू केवल रामाणी उहो इंग्लैंड मां थी आयो, उन जी सोच ऐं GM सैज जो तजुर्बो जॾहिं मिलिया, उतां खां जीअं क़ौम सिंध जी क़ौमी तहरीक जी नई शुरूआत थी थिए, तंहिं करे मां हिन में इन्हनि ॿिन्ही माण्हुनि जे शिरकत खे हिसेदार सम्झां थो। हाणे साईं इलाइक़ाई सूरत हाल में जॾहिं सिंध जी क़ौमी तहरीक ॾिसण जी ॻाल्हि कयूं था, त इलाइक़ाई सूरत हाल खे यकीनी तौर ते थोरो असांखे आलमी सूरत हाल जे पस मंज़र में उन खां अलावा उनखे नथो सम्झी सघिजे। ऐं आलमी सूरत हाल मुंहिंजे हिसाब सां सोवियत यूनियन जे रेफरेंस खां सवाइ उनखे चङी तरह नथो सम्झी सघिजे। उन सां, उन जे हुअण सां, उन जे न हुजण सां सॼी दुनिया में क़ौमी आज़ादी जूं तहरीकूं हुजनि, तबक़ाती इनकलाब हुजनि, जमहूरी जदोजहदूं हुजनि, उन्हनि सभिनी जी सूरत हाल ते सोवियत यूनियन जो हुजण ऐं न हुजण सां फ़र्क़ु पियो आहे। तफ़सील में नथो वञा मां, पर उन खां सोवियत यूनियन जे वञण खां पोइ ॾाढो उन खे ॾाइण में ख़ुदि जेके साम्राजी मुल्क आहे उन्हनि सभ खां वॾो हथियार मज़हब खे मज़हबी तहरीकूं हलायूं, ऐं पोइ उहो मज़हबी जिन जेको निकितो आहे उहो हाणे सॼी दुनिया ते इवन अमेरिका ऐं यूरोपी मुल्कनि में हाणे जेके एक्सट्रीमिस्ट राइटिस्ट क़ुवतूं जेके उभरियूं आहिनि, हाणे सोवियत यूनियन जे वक़्त में सूरत हाल ॿी। मां उन्हनि सभिनी शयुनि जे तफ़सील में नथो वञा, रुॻो हवालो ॾींदो थो वञा, जो त मां सम्झां थो हिते सभु पढ़िया लिखिया माण्हू वेठा आहिनि। उन हूंदे ईअं क़ौमुनि जे मुल्कनि ते, क़ौमुनि ते यलगार न पे थी सघी जीअं सोवियत यूनियन ॾहण ऐं कोल्ड वार जे ख़तमु थियण खां पोइ थी आहे। इहो इन करे बि ज़रूरी आहे त मां अचां थो सिंध जी क़ौमी तहरीक जेका इर्तिका थी आहे उनखे इहो पस मंज़र ॼाणणु ज़रूरी आहे त असांजे इलाइक़े में उन जे ई नतीजे में मज़हबी इंतिहा पसंदी, जागीरदारी सिंध में बकियल ज़िक्र कयो, नए सिरे सां जेके ख़ानदानी जागीरदार ख़ानदान हुयासीं त हुया, वेझे माज़ीअ में नवां जागीरदार हिते उभारिया विया आहिनि, उहे वधिया आहिनि। मज़हबी इंतिहा पसंदी वधी आहे। इर्द गिर्द जा असांजा जेके मुल्क आहिनि, जिथे कंहिं वक़्तु हिंदुस्तान में नेहरू वारो लेफ्ट जो सोशलिस्ट हिकिड़ो सिस्टम हुयो, उन सां उन जी हैसियत, उन जे मरहले सां इख़्तिलाफ़ आहे, या क़ौमी आज़ादीअ जे तहरीकुनि जो वॾो हामी हुयो हिंदुस्तान, हाणे उहो सफ़ा उबतड़ आहे। उनजो वॾो इतिहादी हिकिड़ो अमेरिका आहे, दुनिया जो सभ खां वॾो साम्राज्य, ऐं उहो जेको आहे कश्मीर में या ॿियनि पंहिंजे जेके क़ौमी हक़नि जूं तहरीकूं आहिनि उन्हनि सां उअं ई डील थो करे जीअं इज़राइल पियो करे। ॿियो हुनजो वॾो इतिहादी इज़राइल आहे। इहे तब्दीलियूं आयूं हिन, इन्हनि जो वास्तो सोवियत यूनियन जे ठहण सां आहे, त उन पस मंज़र में असां ॾिसणु घुरिजे अफ़गानिस्तान में अॻ में छा हो, हाणे छा आहे, ऐं उहा सूरत हाल इन में जेको हिननि मज़हब खे आलमी ताक़तुनि उभारियो, उन में हिन ख़िते में उन्हनि जो सभ खां वॾो इतिहादी पाकिस्तान हुयो, ऐं हाणे उन जी सभ खां वॾी क़ीमत बि उहो ई ॾिए पियो, पाकिस्तान ई ॾिए पियो। हाणे पाकिस्तान में जेको कुझु थिए थो लाज़मी तौर ते सिंध ते हुनजो असरु पए थो। पाकिस्तान में असां हिन महिल शामिलु आहियूं, उनजो हिसो आहियूं, त जेकी कुझु थिए थो उन जा असर असां ते पवनि था। ऐं पाकिस्तान जेको ठहियो त नओं मुल्क ज़रूरु ठहियो, पर नई रियासत कान ठही। रियासत उहा ई कॉलोनियल रियासत जो तसलसुल आहे। कॉलोनियल रियासत में अंग्रेज़नि जे दौर में अंग्रेज़ बंदूक जे ताक़त ते हुकुमरानी कनि पिया, ऐं हिते मज़हबी धुरियूं
जागीरदार ऐं ब्यूरोक्रेसी उहे उन्हनि जा हथियार आया। असां ॾिसूं साॻी सूरत हाल पाकिस्तान में आहे पहिरें ॾींहं खां। बंदूक सभ खां ताक़तवर आहे ऐं जागीरदार मुला ब्यूरोक्रेसी इहे उन जा हथियार आहिनि, उन जा साथारी आहिनि। ऐं रियासत जो तौरु तरीक़ा बिल्कुलु साॻा आहिनि, कंटिन्यूटी आहे जीअं उहा हले पई। माना असां हाणे ग़ुलाम दर ग़ुलाम सिंध थी वई आहे। ऐं आलमी सतह ते उन दौर में कोल्ड वार जे में जेका अॻी कोल्ड वार सोवियत यूनियन जे वक़्त में हिकिड़ियूं कुवतूं जेकॾहिं असां जहिड़नि क़ौमुनि जो मुखालिफ़ हुयूं त हिकिड़ो फितरी इतादी बि हुया। इख़्तिलाफ़ हुजणु ॿी शइ आहे, मुखालिफ़ हुजणु दुश्मन हुजणु ॿी आहे, दोस्त हुजणु ॿी ॻाल्हि आहे। सोवियत यूनियन ऐं उन जी जेके इतिहादी मुल्क या तहरीकूं हुयूं उहे दुनिया जे क़ौमी आज़ादीअ जे तहरीकुनि जूं हिमायती हुयूं। हाणे जेका हाणे वरी ॿी कोल्ड वार थी आहे। हाणे जेका कोल्ड वार आहे उन में अहिड़ो नज़रियाती को पहलू कोन्हे को। हाणोकी जेका कोल्ड वार आहे उहा उनखे असां मुख़्तसर जी ॻाल्हि कजे त उनखे ईअं भेटे ॾेई सघूं था जीअं 18-19वीं सदीअ में बर्तानिया ऐं फ्रांस में कब्ज़ो मुक़ाबिलो हूंदो हो दुनिया ते कब्ज़े करण जो। हाणे अमेरिका ऐं चीन में ईअं मुक़ाबिलो आहे दुनिया ते कब्ज़े करण जो। ॿई कैपिटलिस्टनि फ़र्क़ु इहो आहे, हुते कैपिटलिज़म सॼो ख़ानगी आहे, हुते अञा ताईं डोमिनेंट जेको आहे सो रियासत आहे। त माना उहो जेको फितरी इतादनि वारी सूरत हाल ही क़ौमी तहरीकुनि जे लाइ उहा न रही आहे। इहो असांखे ॾिसणो पवंदो हाणे, छो त असां इलाइक़ई तनाज़ुर में सिंधी सूरत हाल खे ॾिसूं था। ऐं हर हंधि वांगुरु सिंधी क़ौमी तहरीक बि मरहलेवार अॻिते आई आहे। 71 ताणी उन जी सूरत हाल ॿी कीअं ई जेकॾहिं वरी इन ते डिस्कस थिए थो त पोइ ज़रूरत पई त ॻाल्हाइबो। 71 खां पोइ 72 खां पोइ उन जी सूरत हाल ॿी थी। त उतां खां ई जेकॾहिं असां ॻणियूं त 72 में जॾहिं सिंध जे क़ौमी तहरीक जो इहो नओं मरहलो शुरू थियो, जंहिंमें असां इहा दावा कईसीं सिंधी ईअं ई बिल्कुलु मुकमिल क़ौम आहे जीअं दुनिया जी का बि ॿी क़ौम, बंगाली हुजनि, ईरानी हुजनि, फ्रेंच हुजनि, आहे उन्हनि खे ईअं ई पंहिंजी आज़ाद हैसियत जो हक़ु आहे। हितां खां उहा तहरीक थी त उन वक़्तु कोल्ड वार हुई। उहा कोल्ड वार जेका नज़रियाती बुनियाद ते ई, जिते हिकिड़ा तव्हांजा मुखालिफ़ आहे, हिकिड़ा तव्हांजा इतादी आहे। हाणे उहा सूरत हाल न आहे। इहो असांखे ज़हन में ज़रूरु रखिणो पवंदो। ऐं जॾहिं असां क़ौमी तहरीक जे मुस्तक़बिल जी ॻाल्हि था कयूं त मुस्तक़बिल ॾे वञण वक़्तु माज़ीअ खे ज़रूरु ॾिसणो पवंदो। हाल जे लाइ चयो ई इहो वियो आहे दानिश्वरनि त हाल जो कमु इहो हूंदो आहे त उहो माज़ीअ खे मुस्तक़बिल सां ॻंढे। त इहो असांखे ज़रूरु ॾिसणो पवंदो त उन वक़्तु कहिड़ी सूरत हाल ही हिते सिंध जे अंदरि ऐं आलमी। थोरो मां ज़िक्र करियासीं। हाणे अॼु जॾहिं थोरो मां अॼु जो जेकी सिचुएशन आहे उन ते असां वरी पोइ अचूं था ॻाल्हि ॿोल करे। इहो जीअं हलाईंदासीं त पोइ जेको अॻिलो असांजो आहे ॻाल्हि ॿोल कंदासीं उन में अॼोके हवाले ते ॻाल्हि कंदासीं। हाणे तव्हां जेको अनुमान ॾिनो मां त हुन ते बि न न तव्हां बिल्कुलु सही था चओ। मां इहो अर्ज़ु पियो कयां त असां तहरीक मुस्तक़बिल इलाइक़ाई हालतुनि जी जी उहा त ॻाल्हि मां तव्हांजी ॻाल्हि पियो कयां। त हाल में जेका सूरत हाल आहे सिंधी क़ौमी तहरीक जी, उन खे माज़ीअ जे पस मंज़र में ॾिसी ऐं मुस्तक़बिल खे असांजो रस्ता ठाहिणा आहिनि। मां मुख़्तसर ॻाल्हि थो कयां त इहो जेको जदीद क़ौम ऐं जदीद क़ौमी रियासत, जदीद क़ौमी तहरीक
इहो जेको तसवुरु आहे इहो उहो ई आहे जेको 17वीं 18वीं सदी में यूरोप में आयो, वेस्ट यूरोप खां आयो। ऐं इहो तॾहिं उभरियो जॾहिं उते चर्च ऐं जागीरदारी फ्यूडल ऐं बादशाहतूं एम्पायर्स हुयूं, इन्हनि जो जेको ट्राइका हो उनखे जॾहिं यूरोप जे माण्हुनि अवामी क़ुवतुनि शिकस्त ॾिनी, उन्हनि जे शिकस्त ते इहो जदीद क़ौमी रियासतूं ठहियूं आहिनि। त मां इन करे चयो त जॾहिं अॼु असां सिंधी सुर क़ौमी तहरीक जो ॾिसूं था त उन जे लाइ लाज़मी आहे, छाकाणि त असां उन सां ई गॾियूं था। साईं जेम्स वेब बि उन खे ई खयो आहे जेका यूरोप में या जे क़ौमी तहरीक थी, त उन जे लाइ ज़रूरी आहे त उहा सेक्युलर हुजे, ज़रूरी आहे त उहा जागीरदारी मुखालिफ़ हुजे, ज़रूरी आहे त उहा साम्राट दुश्मन हुजे। इन्हनि बुनियादनि ते अॼु जी क़ौमी तहरीक खे परखिजे ऐं इन्हनि बुनियादनि ते उनखे बीहारिजे, तॾहिं उहा उनजो मुस्तक़बिल असां बहितर ऐं सही मंज़िल ॾे उनखे वठी वञी सघंदासीं। महिरबानी साईं। चामी साईं, हाणे तव्हां ॾांहुं अचूं था। हाणे कुझु ॻाल्हियूं त थी चुकियूं, मिसाल जे तौर ते जागीरदारी रही, फ़ौज जी इस्तमारियत रही, कॉलोनियल स्टेट रहियो, इहे सभु मामला रहिया। हाणे जॾहिं असां सिंधी क़ौमी फ़िक्र जी तश्कील ते तव्हां हुन ते लिखंदा बि रहिया आहियो, त लाज़मी ॻाल्हि आहे हिकिड़े नक़ाद जी हैसियत में तव्हां हुन ते बि लिखियो आहे त छा असां करे सघियासीं, छा न करे सघियासीं। सो आउं चाहींदुसि त तव्हां असांजे सामीन खे इन ते ॿुधायो त सिंधी फ़िक्र जी तश्कील में जेको असां मज़ाहमत की मुआॾो अटकायो, हुन में असां छा करे सघियासीं, छा असांखां रहिजी वियो जेको असां हुन में न करे सघियासीं। महिरबानी गौहर। सभ खां अॻु में त मां पूरे मज़ाहमत जे दोस्तनि खे निहायत दिलि सां मुबारकूं थो ॾियां त हेॾो शानदार अॼोकी हीअ फ़िक्री वेहक ऐं हिकिड़ी सकाफ़ती हिन प्रोग्राम जो इनकाद कयो आहे, ऐं जंहिंजो मौज़ू जेको तव्हां चूंडियो आहे उहो अॼोके दौर जे चंद बुनियादी मौज़ूअनि मां आहे जंहिं ते तव्हां अॼोकी हीअ गुफ़्तगू ऐं मुकालमो बि रखियो आहे। मुंहिंजे ख़्याल में इहो तमामु तव्हां शानदार क़दम खयो आहे ऐं सॼी सिंध में अहिड़ियुनि क़िस्म जी बेहकुनि जी ज़रूरत आहे, इन मुकालमे जी ज़रूरत आहे त इन सवाल खे सम्झण जी कोशिशि कजे। छाकाणि त कंहिं बि माण्हू वटि को ठहियलु ठुकियलु को जवाबु हिन सॼी कुलियत जो मौजूदु न आहे। उहो इहे जवाब हिन इज्तिमाही शऊर मां ऐं इज्तिमाही मुकालमे मां ऐं तनक़ीदी मुकालमे मां जाई उसरंदा ऐं उभरंदा। ऐं ॿी ख़ुशी जी ॻाल्हि इहा आहे त तव्हां सिंध जे हिकिड़े निहायत यगाने इंसान हशू करवामाणी सां हीअ शाम मनसूब कई आहे। ऐं तारीख़ में ईअं थींदो आहे त क़ौमुनि खां, समाजनि खां ऐं पूरे तबिक़नि खां या फ़िक्री रिवायतुनि खां पंहिंजा वॾा माण्हू वक़्ती तौरु विसरी वेंदा आहिनि, वक़्ती तौरु पस मंज़र में हलिया वेंदा आहिनि, पर जीअरा समाज, ज़िंदह क़ौमूं, बाशऊर इंसान तारीख़ पंहिंजे वॾनि माण्हुनि खे वरी दरियाफ़्त कंदी आहे ऐं वरी ॻोल्हे लहंदी आहे ऐं उन्हनि खे पंहिंजे उन्हनि जे वजूद खे हिकिड़े ज़िंदह वजूद तौरु उहा रखंदी आहे पंहिंजे समाज में। त मुंहिंजे ख़्याल में इहा ॾाढी अॼोकी वेहक जी इहा बि सुहिणी ॻाल्हि आहे, तव्हां हशू खे यादि कयो आहे। हाणे मूंखां अॻु में कामिल बख़्शल ऐं साईं ख़ालिद साहिबु तमामु अहम ॻाल्हियूं बुनियादी करे विया आहिनि ऐं जेको उनवान तव्हांजो आहे मां उनखे साम्हूं रखी ऐं तव्हांजे जवाबु ॿिन्ही खे साम्हूं रखी चंद बुनियादी ॻाल्हियूं पहिरें राउंड में कयां थो, पोइ वरी ॿिए राउंड में ईंदासीं ॿियनि ॻाल्हियुनि ते। जीअं कामिल बख़्शल चयो त जीअं त नौजवान घणा वेठल आहिनि प्रोग्राम हिन में, त इन करे कुझु बुनियादी ॻाल्हियूं करणु ज़रूरी बि आहिनि। जीअं कामिल बख़्शल चयो त इंसानी तारीख़ में का बि शइ ज़ाहिरात को हिकु धक सां तश्कील नथी थिए। ख़यालनि, नज़रियनि ऐं तसवुरनि ऐं वजूदनि, यानी समाजी वजूद या सियासी वजूद, उन्हनि जी तश्कील हिकिड़ो नामियाती अमल आहे, हिकिड़ो ऑर्गेनिक अमल आहे जेको पियो ज़िंदह सूरत में इर्तिका पज़ीर थींदो रहंदो आहे। त इंसानी तारीख़ जो हिकिड़ो डिघो दौरु जेकॾहिं पोइ ते न बि वञूं त मिसाल क़बाइलियत जो दौरु जेको रहियो त ज़ाहिर आहे त क़बाइलियत जे ज़माने में जेकॾहिं नंढियूं रियासतूं बि हुयूं या ताक़त जूं सूरतूं हुयूं ऐं स्ट्रक्चर हुआ या समाज जी बीहक हुई त उहा अॼोके जदीद माना में क़ौमी सूरत में न हुई। उहो क़बाइलियत ज़ाहिर आहे त या त रंग ते बीठल हुई या नस्ल ते बीठल हुई
या सकाफ़त ते बीठल ही या इलाइक़े ते बीठल ही। इन करे इंसानी तारीख़ जो सॼो क़बाइली दौर अॼोके दौर जी माना में क़ौम जे तसवर दौर न हो। वरी जागीरदारी हिकिड़ो ड्रिघो ज़मानो तारीख़ जो, जागीरदारी दौर पूरी दुनिया में रहियो। त जागीरदारी दौर दरअसल बुनियादी तरह तौसी पसंदी जो दौर ई आहे। क़बाइली दौर में दुनिया में तौसी पसंदी एतिरी घणी न हुई। क़बाइली दौर में मक़ामियत वधीक आई हुई, पर जागीरदारी जॾहिं दौर आयो, जॾहिं इंसान समुंडनि खे तस्ख़ीर कयो ऐं सफ़र आसान थिया, त ही दुनिया में बादशाहतूं ऐं शहनशाहतूं ऐं ॿियनि क़ौमुनि ते, इलाइक़नि ते, मुल्कनि ते कब्ज़ा, त इहो सॼो दौर तौसी पसंदी जो दौर आहे। ऐं हे मज़हबनि जो फैलाव उन में ई थियो आहे। ऐं हे जेको तस्वर आहे मोनोथीज़म जो, हिकु देवता हिकु ख़ुदा, इहो बि जागीरदारी दौर जो जी पैदावार आहे। जॾहिं घणनि क़बाइली सरदारनि जे ज़माने में घणा देवता घणा ख़ुदा हूंदा हुआ, पर जॾहिं माण्हुनि चयो त हिकिड़ो बादशाह थींदो आहे, हिकु शहनशाह थींदो आहे, हिकु ताक़त थींदी आहे, त इन मां ही मोनोथीज़म जो तस्वर बि कंस्ट्रक्ट थियो ऐं दुनिया में वधियो। इहे सभु शयूं पाण में, त उहो दौर ज़ाहिर आहे त जीअं कामिल बख़्शल चयो त इहो जदीद क़ौमी माना में तस्वर न रियासत जो हो न क़ौम जो। इन करे जदीद क़ौमी तस्वर या क़ौमी रियासत या क़ौम, इहो तस्वर फ़िक्र जी ॻाल्हि मां नथो कयां, फ़िक्र बाद में आयो आहे। इन करे जदीद क़ौमी रियासत ऐं जदीद क़ौम जो तस्वर दरअसल सरमाएदारी जी ई पैदावार आहे, जंहिंमें मार्केट मंडियूं ठहियूं, जंहिंमें इहे तस्वर उभरिया। ॿी ॻाल्हि आहे, मां ॻाल्हि खे बिल्कुलु कयां, 18वीं सदी इन लिहाज़ खां हिकिड़ी वॾी अहम सदी आहे तारीख़ जी, जंहिंमें क़ौमी रियासतुनि जो ऐं क़ौमुनि जो तस्वर अञा फ़िक्री सूरत में न, पर अमली सूरत में उभरणु शुरू थियो। इनक़लाब फ़रांसुनि जो वॾो छाल साबित थियो। 19वीं सदी जेका हूअं बि सदी नज़रियनि जी आहे, त 19वीं सदी में जिते ॿिया तमामु घणा नज़रिया तश्कील थिया, उते नेशनलिज़म जो नज़रियो बि असां ॾिसूं था त 19वीं सदीअ में पंहिंजा सभु मुहांदा तय कंदो ऐं पंहिंजी सूरतूं वठंदो, उहो उभरी आयो। ऐं 20वीं सदी वरी उन तसलसल में क़ौमी जेके आज़ादी जूं तहरीकूं हुयूं ऐं क़ौमी आज़ादियूं हुयूं, उहे वतन जे माना में हुजनि या क़ौम जे माना में हुजनि या ॿिन्ही मानाउनि में हुजनि। इहा 20वीं सदी जो जी सदी जिते पोरित इनक़लाब जी सदी, उते उहा क़ौमी जेके तहरीकूं आज़ादी जूं उनजी सदी हुई। हाणे इन सॼे तनाज़ुर में जेके मां ॿ टे ॻाल्हियूं करणु चाहियां थो, जेका तव्हांजो आहे त इलाक़ाई जेको पस मंज़र आहे, सिंध जो घरेलू मामिलो बाद था चऊं, त 20वीं सदी जे क़ौमी तहरीकुनि में ऐं अॼोके दौर जे क़ौमी तहरीकुनि में जेके बुनियादी फ़र्क़ आहिनि सूरत हालुनि जा, उते उहा वॾी ॾुघी लिस्ट आहे, पर ॿ वॾा चैलेंज या वॾा ॿ मसइला आहिनि जेके ॾिसूं था असां त दरपेश आहे। मिसाल तौरु पहिरीं ॻाल्हि इहा त 20वीं सदीअ में जेकॾहिं क़ौमी तहरीकूं हलियूं पियूं ऐं पोरित इनक़लाब आया पिया, त उन्हनि जी हिकिड़ी आलमी तौर ते हिकिड़ी सफ़बंदी बि हुई। स्ट्रक्चरल माना में किथे न बि हुई त बि ब्रॉडर सेंस में हुई। सोवियत यूनियन हो, इनक़लाबी रियासतूं ठहियूं ऐं उहे उन्हनि तहरीकुनि जूं ॿाहां ॿेड़ी थींदियूं हुयूं, हर क़िस्म जी मदद कंदियूं हुयूं, सहकार हूंदो हो, अख़लाक़ी सपोर्ट, किथे ॿी सपोर्ट। माना दुनिया में जेके क़ौमी तहरीकूं हुयूं ऐं पोरित इनक़लाब हुआ, उन्हनि जो हिकिड़ो वसी तर हिकिड़ो दुनिया में आलमगी सतह ते हिकिड़ो नज़र ईंदड़ ऐं नज़र न ईंदड़, टेंजिबल इंटेंजिबल तानी पेटु हो, पाण में हिकिड़ो तालुक़ नामियाती हुनजो हुयो। ऐं उहो असां बि उहो आख़िरी नसुल हुआसीं जंहिंखे उहे ॾिसण जो मौक़ो मिलियो ऐं ॿाहिरि उन्हनि तहरीकुनि में मौक़ो थियो। पर अॼोके दौर में 21वीं सदी में जेके दुनिया में हिकु त क़ौमी तहरीकुनि जो उहो दौर उन माना में न रहियो आहे। दुनिया में क़ौमी तहरीकुनि जे लाइ उहे हालतूं साज़गार ईअं 21वीं सदी में न आहिनि जीअं उहे 20वीं सदी में हुयूं। ऐं जेका आलमगीर मालिकी हुई, जेका हिकिड़ी हिक ॿिए जी सहकार हो, हिकिड़ी मदद हुई, हिक ॿिए जी सां जुड़त हुई, उहा 21वीं सदीअ में जेतोणीकि कम्युनिकेशन जो दौर एडवांस आहे, पर उहा असांखे अॼोके दौर, इहो अॼोके दौर जो हिकिड़ो वॾो सुवालु आहे
त क़ौमी तहरीकूं आहिनि, पोरिय तहरीकूं आहिनि, इनकलाबी तहरीकूं आहिनि, पर उन जे विच में उहा माज़ी वारी हम आहंगी ऐं उहा शइ, इहो वॾो हिकिड़ो चैलेंज आहे जेको तव्हां इलाही ॻाल्हि कई आहे। मिसाल, अॼु अमेरिका त ज़ाहिर आहे त हुन ख़िलाफ़ आहे उन्हनि जे, पर चीन जेको सोशलिस्ट पाण खे सॾाए थो अॼु बि, पर चीन त पाकिस्तानी तनाज़ुर में उहो त रियासत गॾु बीठो आहे। बलोचिस्तान जी क़ौमी तहरीक खे चिथण में चीन जो ॾोहु आहे। गवादर जे मामले में तव्हां उहो मिसाल वठो, ऐं हिंदुस्तान ॿियूं क़ुवतूं। ॿियो जेको आलमगीर जेको थियोरिटिकल सुवाल आहे, जेको अॼोके दौर जो क़ौमी तहरीकुनि जे लाइ वॾो चैलेंज आहे, जंहिंखे सम्झण जी ज़रूरत आहे, उहा इहा आहे त पोस्ट मॉडर्निटी पंहिंजे जौहर में ऐं पंहिंजे लकाव में, पंहिंजे फिनोमिना में, उहा हर क़िस्म जी इज्तिमाइयत खे खाई रही आहे। 21वीं सदीअ में हर क़िस्म जी इज्तिमाइयत उहा तसवुर में तोड़े पंहिंजे नामियाती जौहर ऐं अमल में उहा ईअं मौजूदु न आहे जीअं 20वीं सदी में मौजूदु हुई। हर क़िस्म जी इज्तिमाइयत खे हीअ जेका नियो जेको लिबरल ऑर्डर आहे, जेको सरमाएदारी जो नओं दौरु आहे, टेक्नोलॉजी जो उभार आहे, इन्हनि सभिनी शयुनि गॾिजी हर क़िस्म जी इज्तिमाइयत खे जंहिं क़िस्म जो थ्रेड पोस्ट कयो आहे, त ज़ाहिर क़ौमी तहरीकूं दरअसल छा आहिनि? क़ौमी तहरीकूं इज्तिमाइयत जी सूरत आहिनि न। त जॾहिं अहिड़े दौर में जॾहिं दुनिया में हर क़िस्म जी इज्तिमाइयत तहलील थी रही आहे, उन ख़तरा दरपेश आहिनि, त इहे ख़तरा साॻे वक़्तु उन्हनि क़ौमी तहरीकुनि खे बि दरपेश आहिनि, ऐं इनखे सम्झणो पवंदो त इनखे कीअं टोड़ कजे। हाणे इन सॼे तनाज़ुर में, आलमगीर तनाज़ुर में, मां जेको तव्हांजे सुवाल जो पासो आहे पाकिस्तान, असां वटि हिकिड़ो, मां घणियूं ॻाल्हियूं आहिनि, पर हिकिड़ी ॻाल्हि मां पाकिस्तानी करणु चाहियां थो। ॻाल्हियूं थी चुकियूं आहिनि। 2005 में मुंहिंजो हिकिड़ो किताबु शायदि थियो, मुंहिंजी दिलि चई थी त उनखे वरी हाणे थोरो एडिट करे ॿीहर छपराइजे, छो त उहो किताबु हाणे नई नस्ल त न पढ़ियो आहे, जेको बाद जो पैदा थियल आहे। उहो किताबु हुयो रियासत जो क़ौमी बहरान ऐं क़ौमी सवाल। उन किताब में मूं आलमी सूरत हाल ऐं पाकिस्तान जी रियासत जी सूरत हाल जे तनाज़ुर में सिंध जे क़ौमी सवाल खे ऐं पाकिस्तान जे क़ौमी सवाल खे तमामु तफ़सील सां बहस ऐं ॾांदो उहो, त उन में मूं इहा ॻाल्हि लिखी, ऐं मां हाणे ॻाल्हि थो चवां इहा त पाकिस्तान में मां मिसाल तौरु जेकॾहिं असां ॾिसूं ही 21वीं सदी वारे दौर खां अॻु में, त हिन मुल्क में हिकिड़ी सफ़बंदी वाज़े हुई। पंजाब हिकिड़े पासे हो ऐं मुल्क जूं मज़लूम क़ौमूं हिकिड़े पासे। हिकिड़े ज़माने में साईं जीएम साहिब हिकिड़ो इस्तिलाह ठाहियो, जेको पंहिंजे ज़माने जो कमाल इस्तिलाह हो, त पंजाबी पनाहगीर मुस्तक़िल मफ़ाद। हाणे इहो इस्तिलाह न हो, इहो हिकिड़ो जेका बीहत हुई मफ़ादनि जी, उन्हनि जी हिकिड़ी सूरतगिरी। हाणे छा सूरत हाल आहे? हाणे पाकिस्तान में मज़लूम क़ौमुनि जे तहरीकुनि जी पाण में जुड़त उहा नाहे जेका असांखे 20वीं सदीअ में नज़र ईंदी हुई। बल्कि हीअं बि आहे त अॼु इरसा में बलोचिस्तान बीह थो रहे पंजाब सां गॾु। अॼु NFC अवॉर्ड में वसीलनि जी विरासत जे मामले ते सूबा धारा बीठा आहिनि। अॼु इशूज़ ते डिपेंड थो करे त इशू कहिड़ो आहे जंहिंमें सभु बंदी थींदी। मजमूई तरह जेका क़ौमी तहरीकुनि जी पाण में जुड़त हुई, ॾिसो चइबो त पाकिस्तान मज़लूम क़ौमुनि जूं तहरीकूं, अॼु उहा सूरत। मुंहिंजे ख़्याल में इहो बि हिकिड़ो ख़ारजी मानाउनि में वॾो फैक्टर आहे, त इन जो ट्रोल कढणो पवंदो, इहे राब्ता वधाइणा पवंदा, त अॼोके दौर में पाकिस्तान में मज़लूम तबक़नि ऐं मज़लूम क़ौमुनि जूं जेके तहरीकूं आहिनि उहे पाण में कीअं वेझूं थियनि ऐं कीअं पाण में जुड़नि। इहो सवाल अॼोके दौर जो वॾो अहम सवाल आहे, छाकाणि त हीउ दौर असां ॾिसूं पिया त ईअं न आहे पीअ में। हाणे जेका तव्हांजी ॻाल्हि मां हुते 2-3 मिंट ॻाल्हि करे पोइ ॿिए राउंड में ॻाल्हि कंदासूं, त सिंध जी जेका क़ौमी जेका तश्कील जेका थी आहे, हिन सॼी गुफ़्तगू में हिकिड़े तमामु वॾे माण्हूअ जो नालो अञा ताईं न आयो आहे, मां खणणु चाहींदुसि पंहिंजे उस्ताद जो, छाकाणि त जदीद सिंधी नेशनलिज़म जो जा जेके अवाइली 2 माण्हू नक़ीब आहिनि, उन में साईं मोहम्मद इब्राहिम जोयो, छाकाणि त साईं मोहम्मद इब्राहिम जोयो विरहाङे खां अॻु बि जॾहिं अञा हीअ असांजी सिंध में सेक्युलर नेशनलिज़म तसवर ईअं उभरी न आयो हो, त सियासी मानाउनि में अलाह बख़्श खे बिल्कुलु शामिल करे सघिजे थो, जेको हुन पर थियोरिटिकल सेंस में उन में साईं जोयो साहब ऐं हशू लिखियो खणी न उन ज़माने में घणो, पर जेको साईं जीएम सैद जे ऐं शेख हयाज़ जे ज़ाहिर थिए थो त ज़रूरी न आहे त सभु माण्हू लिखंदा हुजनि,
तारीख़ में केतिरा माण्हू लिखंदा न आहिनि पर असरु हूंदो आहे। सुकरात लिखी न वियो पर सुकरात जो इम्पैक्ट आहे फ़लसफ़े ते। त इन करे साईं मोहम्मद इब्राहिम जोयो ऐं हशू इहे थियोरिटिकल सेंस में विरहाङे खां अॻु वारे दौर जा पहिरियां नक़ीब आहिनि जदीद सिंधी सेक्युलर नेशनलिज़म जा। ऐं इन में मूंखे शक न आहे त पोइ साईं जी एम सैद जॾहिं पाण खे ट्रांसफॉर्म कयो त उहो सभ खां वॾे में वॾो हवालो आहे नेशनलिज़म जो। हिकिड़ी ॻाल्हि जी मां ॿी बि ॻाल्हि कयां जेका अक्सर जेका कामिल बख़्शल कई पर मां उनखे वधीक वाज़े कयां, उते मूं लिखियो बैग में त सिंध में हिकिड़ी शइ खे गॾायो वञे थो या उनजे बारे में अभाव मौजूदु आहे। उहो इहो आहे त असां सम्झूं था त शायदि नेशनलिज़म ऐं क़ौमी सवाल मुकमल तरह स्ट्रक्चरल माना में आइडियोलॉजिकल माना में हिकु शइ आहे। इहो सवाल फ़र्क़ु सम्झणो पवंदो। नेशनलिज़म हिकिड़ो मुकमल जुदा थियोरिटिकल फ्रेमवर्क आहे जंहिंजो बुनियादी बिलीफ इहो आहे त इंसानी समाज जी बुनियादी वहदत तबिको नाहे, क़ौम आहे। ऐं उन बुनियाद ते नेशनलिज़म जो दुनिया में जेका बि शिकिल हुजे उनजो अल्टीमेट जेका मंज़िल हूंदी आहे उहा क़ौमी आज़ादी हूंदी आहे। पर मार्क्सिस्ट तहरीकूं, कम्यूनिस्ट तहरीकूं बि 20वीं सदी सॼी खणो, 19वीं सदी जो पोयों अधु खणो, त इन करे ईअं न आहे त को क़ौमी तहरीकुनि ते फ़क़ति नैरो सेंस में नेशनलिस्ट मूवमेंट्स जो ई किरदारु आहे। 19वीं सदी जो पोयों अधु, 20वीं सदी सॼी, अॼोको दौर मार्क्सिस्ट कम्यूनिस्ट जेके तहरीकूं आहिनि उन्हनि उहे नेशनलिस्ट न आहिनि ज़ाहिर आहे नैरो सेंस में थियोरिटिकल, पर उहे क़ौमी सवाल खे खणंदड़ तहरीकूं आहिनि। उन्हनि क़ौमी सवाल खे हमेशह बुनियादी सवाल करे खयो आहे। ऐं असां त सम्झूं था त इंसानी तारीख़ जा 5 बुनियादी तज़ाद आहिनि ऐं 5 ई सवाल साॻी तरह अहम आहिनि। आलमी इंसानी समाज जो ऑर्डर कहिड़ो आहे, इहो बेसिक सवाल आहे। क़ौमी तज़ाद बेसिक सवाल आहे। तबक़ाती सवाल बेसिक सवाल आहे। सिन्फ़ी तज़ाद ऐं सवाल बेसिक सवाल आहे ऐं इंसानी सवाल बेसिक सवाल आहे। हाणे माहौल सवाल अची वियो आहे त इहो फ़र्क़ु सम्झणो पवंदो त जॾहिं चऊं था असां क़ौमी तहरीकूं त उन में फ़क़ति नेशनलिस्ट तहरीकूं शामिल न आहिनि, उन सां गॾोगॾु उहे सभई मार्क्सिस्ट तहरीकूं बि शामिल आहिनि जिन हमेशह क़ौमी सवाल खे बुनियादी अहमियत ॾेई पंहिंजे हालतुनि में खयो आहे, उनजूं नक़ीब रहियूं आहिनि। हाणे इन तनाज़ुर में असां वटि सिंध जे अंदरि जेका तव्हां ॻाल्हि कई आहे त हिकिड़ो ज़ाहिर आहे त इहो सॼो जेको तश्कील थियो आहे तसवर, इहो तसवर असां ॾिसूं था त 40 जे ॾहाके खां वठी ऐं पोइ 50 जो ॾहाको, पोइ मुसलसल दौर वञूं जो, त सिंध जे अंदरि बि मां नई नस्ल सां ॻाल्हि करणु चाहियां थो या त सिंध जे अंदरि क़ौमी तहरीक जो मतिलबु ॿिन्ही सूरतुनि में मौजूदु आहे। यानी हिकिड़े नेशनलिस्ट मूवमेंट्स जंहिंजो वॾो नक़ीब, वॾो सूंहो साईं जी एम सैद आहे, थियोरिटिशन बि उहो ई आहे, उनजो अॻुवाण बि उहो रहियो आहे ऐं उन सां वाबस्ता जेके तंज़ीमूं रहियूं आहिनि। ॿिए पासे मिसाल तौरु हैदराबाद जतोई, हे जेको तव्हां असां गीत ॿुधूं था, जीए सिंध ऐं जीए सिंध जामे मुहबत पीए सिंध, असां रुॻो नारो था ॾिसूं मथियो, इहो पूरो गीत पढ़ो त इहो मुकमल क़ौमी ऐं तबक़ाती शऊर जो गॾियल तर्जमान गीत आहे। इन में मुकमल तरह क़ौमी ऐं तबक़ाती शऊर गॾु बीठल आहिनि ऐं इहा ई उन गीत जी वॾी सूंह आहे। त इन करे हैदराबाद जतोई हो या पलीजो साहिबु हो ऐं उनखां पोइ सॼो तसलसल आहे त सिंध जे अंदरि क़ौमी तहरीकुनि जी हिकिड़ी तहरीक जी हिकिड़ी नुमाइंदगी नेशनलिस्ट धुरियूं कंदियूं रहियूं आहिनि ऐं ॿिए पासे जेके खाबी धुरियूं तहरीकूं आहिनि उन कंदियूं रहियूं आहिनि। हाणे अॼोके दौर जे हवाले सां ॻाल्हि कयूं, जेके पॉज़िटिव पास सत्ता साम्हूं आहिनि, मां सम्झां थो त अॼोके दौर में असांजी क़ौमी तहरीकुनि खे या क़ौमी तहरीक खे, जंहिंमें ॿई धाराऊं शामिल कयां थो, उन्हनि खे इहे सभु सवाल साम्हूं रखी, माना अॼोकी 21वीं सदी जा जेके चैलेंज मूं तव्हां सां साम्हूं रखिया ऐं इन खां सवाइ वधीक मौजूदु आहिनि। इहे सवाल हिन ख़िते जी सूरत हाल, हिन ख़िते में इन्हनि तहरीकुनि जी पाण में हिक ॿिए खां आइसोलेशन, थियोरिटिकल सवाल, सियासी सवाल, त इहे सभु शयूं साम्हूं रखी मां सम्झां थो, मां ॻाल्हि ते ख़तमु थो कयां त असांखे नज़रियाती सवाल, असांखे सियासी सवाल, स्ट्रेटेजिक सवाल ऐं जेको नुक़्ते नज़र आहे बाक़ी, इन्हनि सभिनी सवालनि खे नयनि हालतुनि जे रोशनीअ में नए से तश्कील करणो पवंदो, उनजी बीहक बीहारणी पवंदी।
त मां इन ॻाल्हि ते ख़तमु थो कयां त क़ौमी सवाल फ़क़ति रोमांस जो नालो न आहे। क़ौमी सवाल इहो उनजो आउटर लुक आहे, पर क़ौमी सवाल उहो क़ौमी तहरीकूं खणनि, नेशनलिस्ट तहरीक खणनि या मार्क्सिस्ट तहरीक खणनि। क़ौमी सवाल पंहिंजे बुनियादी जौहर में पावर जो सवाल आहे। क़ौमी सवाल पंहिंजे बुनियादी जौहर में ताक़त जी आपेशाही ऐं मोनोपोली जो सवाल आहे। इहो स्ट्रक्चरल सवाल आहे, इहो समाजी सवाल आहे, इहो सकाफ़ती सवाल आहे, इहो फ़िक्री सवाल आहे, इहो तारीख़ी सवाल आहे। ऐं इन्हनि सभिनी सवालनि खे ज़ाहिर आहे त नयनि हालतुनि जी रोशनीअ में जॾहिं ठाहे जोड़े बीहारबो त जेकॾहिं असांजूं तंज़ीमूं ऐं तहरीकूं उहो 70 जे ॾहाके में बीठियूं हूंदियूं त हे नओं नस्ल मुंहिंजे ख़्यालु नाहे ख़्यालु त उन्हनि सां ईअं जुड़ी सघंदो जीअं जुड़णु खपे उन्हनि खे। हिन नए नस्ल खे नए दौर जे हक़ीक़तुनि खे साम्हूं रखी उनजे साम्हूं जेकॾहिं उहा शइ पेश कबी त यकीननि मूंखे पक आहे त हे नओं नस्ल अॼोको दौर भाग वारो आहे। इन माना में हिकु माना में बदनसीब आहे। भाग वारो इन माना में आहे त 70 जे ॾहाके में, 80 जे ॾहाके में, 60 जे ॾहाके में थोरा माण्हू हुआ, तमामु थोरा माण्हू हुआ। चंद अदीब हुआ, चंद कारकुन हुआ, चंद शाइर हुआ, थोरा स्कॉलर आलिम हुआ, घणा माण्हू कोन हुआ। इन करे थोरनि माण्हुनि जी ॻाल्हि वॾी ॻाल्हि लॻंदी हुई। अॼु सिंध वटि हज़ारे छा लखे नौजवान आहिनि। अॼु तमामु घणो दौर बदिलिजी चुको आहे, पर जेका मसइलो आहे उहो इहो आहे त स्ट्रक्चरल माना में, आइडियोलॉजिकल माना में शयूं हिक ॿिए सां जुड़ियल न आहिनि। त उहा जुड़त तॾहिं पैदा थींदी जॾहिं 21वीं सदी जे हालतुनि खे ऐं घुर्जुनि खे ऐं तक़ाज़ाउनि खे ऐं चैलेंजिस खे साम्हूं रखे पंहिंजी नई बि हिकु बिहार बि वधीक जेके इन जा पासा आहिनि अंदरूनी उहो ॿिए राउंड में कयूं था। वरी महिरबानी। महिरबानी जामी साईं। मसूद तव्हां ॾे अचूं था, बहस तव्हां ॿुधो, हाणे आउं चाहियां थो त तव्हां बि पंहिंजो राय रखो जेका सिंध जी क़ौमी फ़िक्र जी तश्कील आहे हुन जूं जेके हासिलातूं ऐं नाकामियूं आहिनि। महिरबानी। जेका पंहिंजो मौज़ू आहे उन ते दोस्तनि रखी ॻाल्हि, माज़ी ते दोस्तनि ॻाल्हि ॿोल रखी ऐं मौजूदा सूरत हाल ते बि हाल वाल कुझु थियो, कुझु थींदो ऐं क़ौमी फ़िक्र जी ॻाल्हि जॾहिं थिए थी हुनजी तश्कील जो अमल डिघो हिकिड़ो मामिलो आहे, डिघो बहस आहे, मुख़्तसरनि ॻाल्हि रखणी आहे ऐं ईअं हुजणु घुरिजे त पाण खिते जी जेका सूरत हाल आहे उन ते ॻाल्हि ॿोल कयूं ऐं नेक्स्ट राउंड में वरी पोइ पाण क़ौमी सियासत जो कंदासीं मुस्तक़बिल ते फोकस कयूं। सो नेक्स्ट राउंड में पाण मुस्तक़बिल ते अचूं था। हिन में मां कोशिशि कयां त हिकिड़ो तव्हां जेको माज़ी ॾांहुं इशारो कयो त क़ौमी तहरीक जी जेका तश्कील जो अमल आहे उन ते मुख़्तसरनि ऐं खिते जी सूरत हाल जे हवाले सां साईं ॻाल्हि रखी त जदीद क़ौम परस्ती असां हिन बैनर ठारायो आहे त बाननि मां लिखियो आहे न, त उनजो मतिलबु इहो आहे त फाउंडिंग फादर्स जेके हूंदा आहिनि उहो हिकिड़ो कोन हूंदो आहे। मिसाल अमेरिकन नेशनलिज़म आहे, अमेरिकन नेशन आहे, त उनखे फाउंडिंग फादर्स जॾहिं असां चवंदा आहियूं, नकी बि जॾहिं चवंदा आहियूं त पोइ असां वाशिंगटन बि चवंदा आहियूं, जेफरसन बि चवंदा आहियूं, मेडिसन बि चवंदा आहियूं, या जेकॾहिं फ्रेंच रिवोल्यूशन जी ॻाल्हि कंदा आहियूं त हुनजा नकी बि इलाही आहिनि। त ईअं ई असांजी सिंधी जेका जदीद तरक़ी पसंद क़ौम परस्ती जो जेको ख़्यालु आहे उन जा जेका नक़ीब आहिनि उन में साईं ॻाल्हि करे हो त थियोरेटिकली हशुक अब्दुर्रहमानी जोयो साहब ऐं पोइ उनखे सिस्टमेटिक अंदाज़ में सियासी नज़रे जी सूरत में कल्चरल ऐं तारीख़ी बुनियादु ॾींदड़ ज़ाहिरी ॻाल्हि आहे पोइ साईं GM सहदी आहे। पर इहा त थियोरेटिकल मामिलो थियो। थोरो मां हिन ते रखंदुसि ॻाल्हि त क़ौम परस्ती, क़ौमी तहरीक ऐं इहो जेको मामिलो आहे इन ते ॻाल्हि रखंदुसि त उन जी जेका इर्तिका ते अचण खां पहिरियां 2-3 शयूं जेके आहिनि एंटी कॉलोनियल नेशनलिज़म जे हवाले सां रखंदुसि। क्लासिकल मार्क्सिज़म ईअं सम्झंदो हुयो जेसि ताईं स्टालिन इहो ऐं लेनिन इहो रखियो हुयो त नेशनलिज़म का यूनिफाइड आइडियोलॉजी आहे एंड इट इज़ अ बुर्जुआ आइडियोलॉजी इन द लास्ट सेंस। हू चवंदा इहा हिकिड़ी आइडियोलॉजी आहे ऐं आख़िरी नतीजे में सरमाएदारी रहणो नज़रियो आहे, छाकाणि जो जीअं साईं ॻाल्हि कई
त हुनजो आख़िरी मंज़िल वरी क़ौम आहे, नेशन स्टेट आहे। ऐं नेशन स्टेट जेका आहे ऐं जेको आहे उनजी नफ़ी आहे वरी मार्क्सिज़म इन दी लास्ट एनालाइसिस। जेतोणीकि असां जेके ग़ुलाम क़ौमूं आहिनि उन्हनि जी आज़ादी जी ॻाल्हि कंदा आहियूं, पर आख़िरी नतीजे में असां उनजा मुख़ालिफ़ आहियूं। पर जॾहिं बाद जा मुफ़क्किरात एंटी कॉलोनियल नेशनलिज़म खे एतिरो सिंपल अंदाज़ में ॾिसण खां परहेज़ कयो वियो ऐं ॿिए अंदाज़ में ॾिठो वियो, थोरो डिफरेंट। क़ौमी तहरीक ऐं क़ौम परस्ती जिते असां अलॻि कयूं था उते एतिरो अणटुट आहिनि जो इहो ईअं ॻाल्हि करणु आहे त औरत तहरीक ऐं फेमिनिज़म चइजे त ॿ सफ़ा अलॻि ॻाल्हियूं आहिनि, ईअं बि कोन्हे मामिलो। एंटी कॉलोनियल नेशनलिज़म जेको आहे उहो आर्टिकुलेशन आहे, उहो हमेशह घण रुखो, घण नज़रियाती, घण तबक़ाती रेस्पॉन्स हूंदो आहे कंहिं बि ग़ुलाम क़ौम जो साम्राजी इस्तिसाल जे ख़िलाफ़। ऐं उन जी जेके शक्लूं ऐं शेड्स हूंदियूं आहिनि मुख़्तलिफ़ हूंदियूं आहिनि। मिसाल ॿ शयूं असां सम्झूं था, हिकिड़ो उनजी इर्तिका में डुअल स्फेयर्स हूंदा आहिनि। मिसाल सिंधी क़ौम परस्ती जी इर्तिका जॾहिं ॾिसूं था असां त हिकिड़ी इर्तिका उहा थिए थी पई, हिकिड़ो उनजो रेफरेंस इहो थो थिए पियो जेको सिंध जी मुंबई खां अलहदगी ऐं सिंध जो जेको पढ़ियल लिखियल जेको मिडिल क्लास आहे उन जो प्री पार्टीशन टाइम्स जो उन जी सूरत में असां ॾिसूं था उहा। ऐं ॿियो जेको उनजो पासो आहे जेको असां ॾिसूं था उहो इहो आहे त क़बाइली सूरत में उनजो इज़हार असां ॾिसूं था। मिसाल 1857 जी जंग हुजे या सिंध में हुर तहरीक हुजे त उहा क़ौमी मज़ाहमत जी अवाइली ऐं क़बाइली सूरत हुई। त यूरोप में ईअं थियो, यूरोप जे रेफरेंस में असां जॾहिं ॻाल्हाईंदा आहियूं त ईअं असां ॾिसूं था त जेको नेशनलिज़म जी ओसर आहे उहा असां इहे चवंदा आहियूं त सिंपल ही मिडिल क्लास बुर्जुआज़ी जॾहिं मार्केट ठहियो पोइ क़ौम परस्ती आई, इहो पढ़ियो आहे न असां। पर एंटी कॉलोनियल नेशनलिज़म जी इर्तिका पढ़ंदो डिफरेंट आहे। उहा पहिरियां क़बाइली सूरत में पंहिंजा इज़हार कंदी आहे, पोइ मिडिल क्लास ठहणु शुरू थियो। मिसाल हिंदुस्तान जो क़ौमी मज़ाहमत जी शुरूआति फ्यूडल क्लासिस था कनि 1857 में, बाद में मिडिल क्लासिस जी इर्तिका पई थी अचे। इन करे एंटी कॉलोनियल नेशनलिज़म हिकिड़ो त उनजा जेके ॿ स्फीयर्स हूंदा आहिनि, हिकिड़ो उनजो इज़हार क़बाइली हूंदो आहे, हिकिड़ो उनजो इज़हार जदीद मिडिल क्लासिस जी सूरत में थींदो आहे। इहो साॻियो ई ॿई स्फीयर्स असांखे अंग्रेज़ जे दौर में सिंध में नज़र अचनि था जॾहिं हिकिड़ी तहरीक असांजी आइनियत पसंदी जे दायरे में हले थी जेका एनलाइटन क्लास हलाए थो। सिंध जी बम्बे खां अलहदगी जी तहरीक, उन में थोरो क़ौम परस्ती अञा पची रास न थी आहे पर एम्ब्रियोनिक शकिल में उनजो इज़हार थिए थो जेको वञी उनजो मंतकी नुक़्तो असांखे अशोक अवरामाणी ऐं इब्राहिम जोए जी सूरत में मिले थो। हिकिड़ी उनजी क़बाइली सूरत आहे, उहा उन खां पहिरियां आहे हुर तहरीक या अहिड़ियूं ॿिए तहरीकूं रूपलो कोहली हुजे। ऐं इहे जेके इज़हार आहिनि इहे बि क़ौमी तहरीकुनि जा इज़हार आहिनि। त हिकिड़ी असां हिनखे इर्तिका खे सम्झी। ॿियो शइ जॾहिं क़ौम परस्ती जी असां ॻाल्हि कयूं था, जॾहिं असांजी जदीद क़ौमी फ़िक्र जी तश्कील थी वई त जीअं मां ॻाल्हि कई त इहो घण रुखो रेस्पॉन्स हूंदो आहे, घण तबक़ाती रेफरेंस जेको आहे इज़हार हूंदो आहे, त उनखे असां रिड्यूस नथा करे सघूं कंहिं हिकिड़ी लाइन ताईं। मिसाल जेको साईं उनखे क़ौमी तहरीक चयो, क़ौम परस्ती में फ़र्क़ु कयो, ऐं असां बि हिनखे इन करे जो जनरली अंडरस्टैंडिंग सोसाइटी जी इहा ई आहे त क़ौमी तहरीक, क़ौमी सियासत ऐं क़ौम परस्ती में फ़र्क़ु आहे। इन करे मथे असां लिखियोसीं क़ौमी सियासत जो मुस्तक़बिल, त मथां माण्हू सम्झनि था सिर्फ़ु हिकिड़े ई के शेड जी ॻाल्हि पई थी हले। पर क़ौमी तहरीक जेका आहे, ऐं इवन मां त इहो सम्झां थो त एंटी कॉलोनियल जेको नेशनलिज़म हूंदो आहे उहो पंहिंजे मिज़ाज में घण तबक़ाती घण रुखो जेको हूंदो आहे। मिसाल
इंडियन नेशनलिज्म जी जॾहिं असां ॻाल्हि कयूं था त इंडियन नेशनलिज्म पटेल बि उन जो हिसो आहे, त जवाहरलाल नेहरू बि आहे, त सुभाष बोस बि आहे, त गांधी बि आहे, त भगत सिंह बि आहे। उही जेका नेशनल मूवमेंट आहे उन्हनि जी, उन नेशनल मूवमेंट में वेरियस शेड्स आहिनि, मज़हबी माण्हू बि आहिनि, जमियत उलमा हिंद बि आहे। त यू कांट रिड्यूस अ नेशनल मूवमेंट टू अ सिंगल आइडियोलॉजिकल और इवन क्लास लाइन्स, ठीकु आहे। उनखे असां उन जनरल फिनोमिनन खे असां क़ौमी सियासत या एंटी कॉलोनियल नेशनलिज्म चऊं था। हाणे पोइ जीअं त क़ौम परस्ती हिकिड़ी आर्टिकुलेशन हूंदी आहे या क़ौमी तहरीक हिकिड़ी आर्टिकुलेशन हूंदी आहे, त उन जो पलड़ो केॾांहुं थो बीहे इहो डिपेंड थो करे त कहिड़ियूं आइडियोलॉजिकल पोज़ीशन्स ऐं अलाइनमेंट्स वधीक सगारियूं थियनि थियूं क़ौमी तहरीक अंदरि। मिसाल जी मां अक्सर मिसाल ॾींदो आहियां त होचीमिन खां पुछनि त हिंदुस्तान में मुस्लिम लीग पैदा थी वई आहे ऐं कम्यूनल सियासत आहे, वियतनाम में भला कोन्हे छो? त होचीमिन उन जो जवाबु ॾिनो त तव्हां वटि गांधी वेठो आहे ऐं वियतनाम में गांधी आऊं आहियां। फ़र्क़ु इहो आहे, हिते हिकिड़ो कम्युनिस्ट जेको आहे, हिकिड़ो रेडिकल जेको आहे क़ौमी तहरीक खे लीड पियो थो करे, ऐं हुते हिकिड़ो रिफॉर्मिस्ट ऐं इस्लाह पसंद ऐं जेको कॾहिं कॾहिं मज़हब खे बि अपीस कंदो आहे, उहो जॾहिं लीड करे थो, तव्हांजे क़ौमी तहरीक जो पलड़ो जेको आहे, रुख जेको आहे, ॿिए अंदाज़ में नज़र थो अचे। ऐं पूरी 20 सदी ईअं आहे त क़ौमी तहरीकूं जेके आहिनि उन्हनि जो पलड़ो जेको आहे उहो उनजी जेका डायरेक्शन आहे उहा डायरेक्शन असांखे ईअं नज़र अचे थी त मिसाल हिंदुस्तान जी नेशनलिज्म में, बांग्लादेश जे नेशनलिज्म में या नेशनल मूवमेंट में ऐं साॻे वक़्तु वियतनाम में, चाइना में असांजी डायरेक्शन्स ई अलॻि आहिनि। हिकिड़ो असांखे सिंध जी जॾहिं असां क़ौमी सियासत जी ॻाल्हि कयूं था त असांखे इहा शइ नज़र में रखणी पवंदी त 72 खां पोइ बि असां अगरि जॾहिं ॻाल्हि कयूं त 25 रास थी सिंध जी जेका आहे नेशनलिस्ट डिस्कोर्स या क़ौमी फ़िक्र, त उते बि ॻाल्हि अंत एंड कोन थी थिए। उन खां पोइ वरी नज़रियाती लाइन शुरू थी थियनि त बाबा ही त ठीकु थियो, पर क़ौमी आज़ादी कहिड़े बुनियाद ते, कहिड़ो तबिको केरु वठी ॾींदो? त पोइ वरी असांखे रसूल बख्श फली जो बि नज़र थो अचे, पोइ असांखे वतन दोस्त इनकलाबी पार्टी बि नज़र थी अचे, पोइ असांखे हींअर ताईं जेके इहे शेड्स आहिनि उहे शेड्स नज़र थियूं अचनि। हाणे सिंध जी क़ौमी तहरीक ऐं क़ौमी सियासत जो पलड़ो कहिड़े पासे बीहंदो उहो डिपेंड थो करे। मौलवी बि इस्तेमालु थो करे सिंध कार्ड खे, पीपुल्स पार्टी बि इस्तेमालु करे थी, वॾेरे जी बि क़ौम परस्ती थिए थी। वॾेरो बि कल्चर डे ते सिंधी टोपी पाए जेको आहे वेठो आहे, उहे हेठि हारी वेठा आहिनि, उन्हनि खे सिंधी टोपी पाती पई आहे, मथे वॾेरो वेठो आहे उनखे बि सिंधी टोपी पाती पई आहे। इहो बि क़ौम परस्ती आहे जा मज़र आहिनि। असां कीअं था बीहारणु चाहियूं, उन लाइ असांखे ज़रूरी आहे त असां इहो सम्झूं था त सिंध जी क़ौमी सियासत जो मुस्तक़बिल उन ते अञा ईंदासीं जेसि ताईं जेका साईं ख़ालिद ॻाल्हि कई ऐं ॿियनि दोस्तनि ॻाल्हि कई त उन जो साम्राज्य दुश्मन सेक्युलर ऐं उन जी नुमाइंदगी जेसि ताईं समाज जा पीढ़ियल तबिका नथा कनि तेसि ताईं उनजो पलड़ो जेको आहे क़ौमी सियासत जो उहो रिग्रेसिव बीहंदो। हाणे जेसि ताईं जेका ॿियो पासो खिते जी सूरत हाल जे अंदरि जॾहिं असां ॻाल्हि था कयूं त खिते अंदरि कुझु ॻाल्हियूं थी वयूं त दोस्तनि जेका ॻाल्हि कई त कीअं सेकेंड वॉर पंहिंजो कोल्ड वॉर खां पोइ सूरत हाल जेका आहे उहा चेंज थी आहे ऐं मुख़्तलिफ़ जेके आहे उहा पॉलिटिकल सूरत हाल चेंज थी आहे, क़ौमी तहरीकुनि जो मिज़ाज चेंज थियो आहे, उहे सभु ॻाल्हियूं थी वयूं। मां सिर्फ़ु उनखे थोरो स्पेसिफाई कंदुसि त जॾहिं असां मुस्तक़बिल ते ॻाल्हि कयूं था त असां ॿिए राउंड में मुंहिंजी कोशिशि इहा हूंदी त असां क़ौमी तहरीक जेका 3 फेज़, उहो जोलियन लिवेस्ट बि उनखे 3 फेज़नि में लिखियो आहे, चोथों फेज़ मां सम्झां थो ई आहे, ही नौजवान जेके वेठा आहिनि। पहिरियों फेज़ हू चए थो पंहिंजो मुंबई खां अलॻिदगी जी जेका तहरीक आहे सिंध जी, उहो फर्स्ट क़ौमी तहरीक जो पहिरियों नस्ल हो जेको इनलाइटेंड फ्यूडल क्लासिस ते बेस्ड हुयो। ॿियो नस्ल हू चए थो 1 यूनिट जो नस्ल आहे जंहिंमें अञा हिकिड़ो मिडिल क्लास असां वियो हलियो, जेको हशू कैवर रामाणी जंहिंजो शिकार थियो। असां जेको ताजर तबिको मिडिल क्लासिस हुआ उहे पाकिस्तान छॾण खां पोइ विया हलिया। 1 यूनिट जे टाइम में नओं मिडिल क्लास जॾहिं फुटियो त वरी रिनाइसेंस जी मूवमेंट ऐं क़ौमी तहरीक असांजे कर खयूं ऐं उन वक़्तु रीराइट थी असांजी हिस्ट्री। न सिर्फ़ु असांजो क़ौमी जेको फ़िक्र हो तश्कील थियो त असां क़ौम आहियूं, असांजी हिकिड़ी ॿोली आहे, असांखे आज़ादी असांजो हक़ु आहे, इहे सभु उहे नुक़्ता तश्कील थिया, पर उनजो कल्चरल बुनियाद बि तश्कील थियो त लतीफ़ क़ौमी शाइर डिक्लेयर थियो, क़ौमी हीरोज़
जेको आहे असांखे तलाश थी असांखे ख़बर पई त मोहम्मद बिन क़ासिम असांजो हीरो कोन्हे, असांजो राजा डायर हीरो आहे, भिटाई असांजो क़ौमी शाइर आहे, इहा पूरो जेका लुगत आहे उहा 1 यूनिट में थी। ऐं 3 जनरेशन हू चए थो बंगाल बांग्लादेश जी आज़ादी खां पोइ जी जनरेशन आहे जंहिंमें पॉलिटिकली लाइन्स क्रिएट थियनि थियूं। त हिकिड़े पासे जीअं मां चयो न क़ौमी तहरीक मुख़्तलिफ़ शेड्स जी हूंदी आहे, त असांजी जेका शेड्स क्रिएट थियनि था क़ौमी तहरीक अंदरि उहे 1 यूनिट या बांग्लादेश खां पोइ था थियनि, जॾहिं असांखे हिकिड़ी आज़ादी पसंदि सिंधु देश जी तहरीक मिले थी, रसूल बख्श पलीजो साहब मिले थो, असांखे वफ़ाक़ परस्त सियासत मिले थी, ऐं सिंध जी क़ौमी सियासत में आइडियोलॉजिकल लाइन्स क्लियर कट थियनि थियूं। अॼु उहे लाइन्स किथे पहुतियूं आहिनि, उन्हनि छा हासिलु कयो? डेमोक्रेटिक पॉलिटिक्स जेका हुई सिंध जी, जंहिं लाइ सिंध एॾी वॾियूं जदोजहदूं कयूं MRD जे अंदरि, उहा हुन जी हालत किथे पहुती? उनजो नतीजो असांखे छा मिलियो? आज़ादी पसंद तहरीक ऐं क़ौमी तबका जी फ़िक्र खे मिलाईंदड़ जेका तहरीक रही, उनजो छा मिलियो? उन ते जॾहिं अज़ालो न थींदो, इन ते जॾहिं ॻाल्हि ॿोल न थींदी, तेसि ताईं असां मुस्तक़बिल जेको आहे पंहिंजो न ॾिसी सघंदासीं, ऐं तेसि ताईं असां खिते जी सूरत हाल जे तनाज़ुर में जेसि ताईं इन शइ खे असां न ॾिसंदासीं त असां पंहिंजो मुस्तक़बिल तय कोन करे सघंदासीं। ऐं हीअ नस्ल जेको आहे उन साॻी लुगत में, जेका मां चवंदो आहियां त हीअ जेका लुगत आहे असांजी पॉलिटिकल वोकेबुलरी आहे, उहा अञा ताईं 70s जे फैक्शन्स में ई हले थी पई। असां उन लुगत खे सरपास कोन कयो आहे, असां नवाण कोन आंदी आहे, उहे रिपीटेशन जो शिकार थींदा, वर्जाव जो शिकार थींदा। त असांखे इन 30, 40, 50 साल जी जेका इहा तहरीक आहे उन ते नज़र रखणी पवंदी, हिसाब किताब करणो पवंदो, ऐं तनक़ीदी नुक़्ते निगाह सां ॾिसणो पवंदो, खिते जी सूरत हाल खे ॾिसणो पवंदो त बलोच अॼु किथे बीठा आहिनि। कंहिं दौर में बलोचनि जी तहरीक क़बाइली हुई, हू असां खां सिखंदा हुआ। पश्तूननि जो मामिलो ॿियो, अॼु जेको आहे हू मज़ामत कारी में असांखे ॿिए अंदाज़ में बीठा आहिनि। छो बीठा आहिनि? इन सॼे तनाज़ुर में जॾहिं असां शयुनि खे ॾिसंदासीं त पोइ मुस्तक़बिल जेको आहे असांखे ऑन द हराइज़न्स नज़र ईंदो। महिरबानी मसूद। साईं रियाज़, तव्हां ॾांहुं हाणे अचो था, तव्हां ॻाल्हियूं ॿोलियूं ॿुधियूं, हाणे असां तव्हां खां ॿुधणु चाहींदासीं तव्हां कीअं था ॾिसो इलाक़ाई सूरत हाल खे ऐं सिंध जी क़ौमी सियासत जे अवसर ते असांखे थोरो ॿुधाइजो। हाज़रीन मजलिस, स्टेज ते वेठल सॼा मौज़ूदीन, अस्सलाम वालेकुम। जी सिंधु देश जी साईं GM सैयद, मां मसूद साहब जो शुक्रगुज़ार आहियां जंहिं इहो मूंखे मौक़ो मुयसरु कयो त मां हिते ॾाढी इल्मी गुफ़्तगू ॿुधी आहे, जंहिं ख़ुदि मुंहिंजी रहनुमाई बि कई आहे त मां अॼु के न इल्मी बहस ऐं गुफ़्तगू में पंहिंजे हवाले सां कीअं तयारी कयां। मुंहिंजे ॾाढो खोड़ सारा अहिड़ा सवाल आया आहिनि। हिकु क़ौमी कारकुन जी हैसियत में मुंहिंजे लाइ अॼोको ॾींहुं सॼी सिंध या सिंध खां ॿाहिरि जे सिंधियुनि खे हशू जे जनम ॾींहं जूं मुबारकूं ॾियां थो। ऐं पोरियत मज़ाहिमत जे दोस्तनि ऐं ख़ुसूसन साईं मसरूर शाह वॾो हिकिड़ो शानाइतो कमु कयो आहे त उन ॾींहं जे निस्बत सां असांजी हेॾी वॾी हीअ इल्मी ऐं फ़िक्री वेहक जो इंतज़ाम कयो अथनि, उन ते बि पोरियत मज़ाहिमत जे दोस्तनि खे ऐं जश्न वर्जाव न कंदुसि, इन करे त ॾाढियूं अहम ॻाल्हियूं ऐं काराइतूं थियूं आहिनि। का सिंध जे क़ौमी तहरीक उनजी माज़ी जूं सॼियूं हालतूं, हिकिड़ो दौर वो 17वीं ऐं 18वीं सदी खां शुरू थियो त दुनिया जा ॾाढा नंढा मुल्क ऐं दुनिया जे वॾियूं एम्पायर ऐं वॾियूं बादशाहियतूं उन्हनि सॼी दुनिया में पंहिंजी फ़ौज, वसीला, ॿेड़ा, हथियार खणी ऐं मज़लूम न पर ईअं चवां त ख़ुशहाल क़ौमुनि ते हल्ला करे ऐं लुटमार ऐं दुनिया जे अंदरि हिकिड़ो वॾो क़त्लेआम थियो। ऐं जेके फितरी ऐं जोग्राफिकल स्टेट हुयूं उन्हनि खे विलार करे ऐं वॾी हिकिड़े एम्पायर में तब्दील कयो वियो। ऐं उहा शुरूआत मिसाल यूरोप जो नंढो मुल्क पुर्तगाल, पुर्तगेज़ी निकिरनि था ऐं उहो सॼो
मेडिटेरियन सी खां वठी ऐं हिंदी समुंड ताईं निकिरी अचे ठटे खे बि साड़े तहस नहस कनि था। हिकिड़ो दौर इहो दुनिया उन दौर मां निकिती ऐं वरी मज़ाहिमत थी। उन्हनि सभिनी मज़ाहिमतुनि जो नतीजो त दुनिया जो ताक़तवर एम्पायर शिकस्त थी। मिसाल फ्रांस में फ्रेंच इनकलाब जो जदोजहद हले पई, पर फ्रेंच जा निकतल लुटेरा मज़लूम क़ौमुनि ते अफ्रीका ऐं एशिया में पंहिंजो कानून में इज़ाफ़ो कनि पिया लुटमार। हिकिड़ो उहो दौर बि हुयो, पर मज़लूम क़ौमुनि ऐं फिक्री ओसर जे करे इहो थियो त उन्हनि मज़ाहिमत कई ऐं एम्पायर के टुटी पियूं ऐं उहो मुल्क मोटी विया। ॿी आलमगीर जंग खां पोइ उहो वॾे में वॾो एम्पायर बर्तानिया उहो हलियो, जंहिंजो इनकार अॻ में अमेरिकन्स कयो। इन वेड़ जे नतीजे कब्ज़े ऐं कॉलोनियलिज़म जे नतीजे में अमेरिका दुनिया में पहिरियों लिखत में हिकिड़ो आइन ॾिनो जिन मज़हबनि जो इनकार, जे इंसानी हक़नि जो हिकिड़ो वॾो चार्टर। अॼु अमेरिका ऐं पोइ जे अमेरिका जो रोल छा आहे, पर इन कॉलोनियलिज़म वारे दौर दौरान फुरलुट ऐं लुटमार ऐं क़ौमुनि ऐं उन जा तारीख़ी वतन खसण जे दौरान हिकिड़ी वॾी में वॾी मज़ाहिमतूं थियूं। उन में हिकिड़ी वॾी नवाण बि माज़ी में आई ऐं उन सॼी दुनिया में सग जीअं फ्रेंच इनकलाब उन सॼी दुनिया में पंहिंजो असरु छॾियो। अमेरिका जी आज़ादी त उन जो रेड इंडियंस ते कब्ज़ो थियो, लातीनी अमेरिका जे ख़ुशहाल माण्हुनि ते हलाऊं करे उनखे महकूम बणायो वियो ऐं महकूम न फ़क़ति बणायो पर उनजो वजूद इस्तेमालु कयो। पर बर्तानिया खे चैलेंज करण लाइ उहो अमेरिका उहे माण्हू वरी थी उनजा हिकिड़ा असर सॼी दुनिया में पिया। सिंधी क़ौमी तहरीक जिनजे बुनियादी फाउंडर्स जा नाला हिते ऐं फोटो तस्वीरूं मौजूदु आहिनि ऐं दोस्तनि जो ज़िक्र कयो आहे। हुन में हशू अॼु जे ॾींहं जे हवाले सां बि हिकिड़ो अहम किरदारु आहे। असां साईं जीएम सेठ खां ॿुधोसीं ऐं ॾिठोसीं ज़ाती तरह हिकिड़े कारकुन जी हैसियत में जेको माण्हू साईं जीएम सेठ जंहिंजे लाइ एहतरामनि चए थो त हशू मुंहिंजो उस्तादु आहे ऐं अहिड़ो इंसान जे हिंदुस्तान में पाण खे हमेशह एक्ज़ाइल ऐं जलावतनी में महसूसु। ॿ हिंदुस्तान जे अंदरि टे हिकिड़ा वॾा गैर मामूली किरदार आहिनि। बुख इश्क अदब जे हवाले सां मोहन कल्पना लिखे थो त मां हिंदुस्तान जे झंडे खे इन करे सलाम नथो कयां त ही मुंहिंजे वतन जो झंडो, ऐं उहा जलावतनी जेका हशू मोहन कल्पना दादा कीरत बाबाणी उन्हनि सभिनी ॾिठी त उन्हनि जा हिते सिंध में हिकिड़ो वॾो गैर मामूली पोरियो आहे। उन्हनि ते वो जदीद कौम परस्ती वारी जदोजहद में उन्हनि जो हिकिड़ो शानाइतो रोल आहे, पर लेफ्ट ऐं मार्क्सिज़म जो उन्हनि ते वॾो हिकिड़ो असरु आहे। ऐं अॼु जेका सिंधी क़ौमी तहरीक आहे उन्हनि जे असरनि में मुसलसल उहा वणंदी रही। उनजी हिकिड़ी शिकिल 1 यूनिट जी जदोजहद आहे। 1 यूनिट जी जदोजहद खां पोइ छो त इहा ॻाल्हि अहम आहे त पाकिस्तान थियण खां पोइ उनजो जेको पार्लियामानी महाज़ हो त कॉम्प्रस अॻवान या लेफ्ट ऐं रोशन ख़्याल माण्हू असेंबलियुनि में ऐं पार्लियामेंट में अॻिते अचनि या क़ौमी सवाल खणी अॻिते अचनि। बंगाल जी आज़ादी खां पोइ इहा ॻाल्हि अहम थी वई त पंजाबी पंहिंजे रियासत जे अंदरि बहैसियत क़ाबिज़ क़ौम पंहिंजी पार्लियामेंट में क़ौमुनि जो वजूद ऐं घण क़ौमी मुल्क हुजण जो आवाज़ नथा ऐं उहो सिलसिलो अञा ताईं जारी आहे। जंहिंजी सूरत हाल इहा आहे जेका ॻाल्हि बशकल साहिब चई त चूंडूं थियनि थियूं, सॼे मुल्क जो अवाम लातालिक आहे। पार्लियामेंट गैर अहम थी चुकी आहे, इन करे त पाकिस्तान जी पार्लियामेंट क़ौमुनि मज़लूम तबक़नि जी नुमाइंदगी नथी करे, न वरी उनजी नुमाइंदगी उते बर्दाश्त करे थी रियासत। तंहिं करे उहो बाप पार्टी बि ठाहे थी, मज़हबी कुवतूं हुन जूं शुरूआती ॾींहंनि खां वठी आलेकार आहिनि, हू उन्हनि सां गॾु बीठी आहे, सहूलतकार आहे, जागीरदारनि सां गॾु आहे। हथरादू तौर ते सरदार कबीलाई सिंध जे अंदरि 40 कबीलाई
दहशतगर्दीअ जो जेको सॼो मांडाण रियासत जोड़ियो आहे त एसिताईं हू लही थी अचे त माण्हुनि खे आज़ादाना वोट जो इख्तियार कोन्हे, हुनजी मुदाख़लत इहा आहे त उशर ज़कात जे चेयरमैन में बि रियासत जी मुदाख़लत उते केर बि जंहिंखे त असां नथा मञूं। हिन करे त रियासत वेलफेयर स्टेट हुजणु खपे त माण्हुनि खे पर रियासत जी हेठी सतह ताईं इहा पोजीशन आहे। तंहिंजे करे सिंधी क़ौमी तहरीक रोडनि ते नतीजा वरिता। मिसाल वेझे माज़ीअ में कालाबाग डैम जे ख़िलाफ़ जेका विढ़ांद आहे उन रियासत जे इदारे पार्लियामेंट खे मजबूर कयो, रोडनि जी जदोजहद पार्लियामेंट खे मजबूर। वेझे बाज़ी में ॿेट असांजा विकिरो कयूं, असांजी रोडनि जी जदोजहद हुननि खे मजबूर कयो त उहो पोइ पिठो बल्दियाती निज़ाम उनजे ख़िलाफ़ असां रोडनि ते ॿाहिरि आयासीं, तॾहिं उहो पार्लियामेंट ऐं पोइ उहा पार्लियामेंट खे पंहिंजी उछलायल जेका उन्हनि कुवतुनि जी थुक कई उहा सिंधी माण्हुनि जी गॾियल शऊर ऐं जदोजहद जे नतीजे में उहा वापसि पंहिंजे मुंहं में त इन क़िस्म जो अॼु जे हवाले सां बि अहम सुवाल आहे त पार्लियामेंट जे अंदरि रियासत मज़लूम तबक़नि ऐं क़ौमुनि जी ॻाल्हि कंदड़नि जे लाइ उते का बि गुंजाइश कोन्हे। तंहिं करे सिंधी क़ौम परस्त तहरीक ऐं सिंधी रोशन ख़्याल अगरि क़ौमी तहरीक ऐं पोरियत तहरीक आहे उनखे सोचणो पवंदो त पंहिंजे वतन सिंध वतन खे बचाइण ऐं पंहिंजे माण्हुनि अक्सीरती अवाम जी तहफ़ुज़ ख़ुशहाली ऐं बहितरी जे लाइ असांखे अवामी तौर ते इहा सघ पैदा करणी पवंदी त असां सिंध जे ख़िलाफ़ जेको वॾा फ़ैसिला कनि था उनखे शिकस्त ॾियूं ऐं सिंध जो वजूद बचायूं। हा, पाकिस्तान में सिंध जो वजूद ख़तरे ते असांखे हथरादू तरह अक़लियत में तब्दील कनि। 2017 जी मर्दमशुमारी सिंधियुनि जी हक़े हक़ में जो सवाल। 2017 जी मर्दमशुमारी में जेकपा जी कड़ी खैरो जी सीट ख़त्म थी थी नौशरो फरोज़ जी न्यू जतोई ऐं ठारू शाह ऐं मिठियाणी उहा सीट ख़त्म थी थी। हिकिड़ी सीट नौशरो फरोज़ ऐं शिकारपुर खानपुर जी हिकिड़ी सीट घटि थी। 2023 जी मर्दमशुमारी जाली जंहिंमें सांगड़ में पाकिस्तान जे मरकज़ी असेंबली जी सीट घटि ऐं शिकारपुर में मरकज़ी असेंबली जी सीट घटि, ठटे में सीट हली वई ऐं सांगड़ में सिंध असेंबली जूं सीटूं हलियूं वयूं ऐं उहे सीटूं कराची मुंतकिल थियूं असांजो कैपिटल आहे। पर उते हल्का बंदी ऐं हथरादू तरह ॿाहिरीं गैर मुल्की धारी आबादगारी जे ज़रिए उन्हनि खे असांजी पार्लियामेंट में विहारे असांजी हक़े हक़ में ख़त्म कयो जाली तरीक़े सां। हा, जे इहा सिलसिलो 10 सालनि में रहियो त सुंजा माण्हू हथरादू तरह पंहिंजे वतन में तब्दील ऐं हक़े हक़ में को महरूम। हा, असांजा ॾाढो सवाल आहे त असांजी हक़े हक़ में जागीरदार इंजॉय करे। हा, मूंखे इहो सूर क़बूल आहे त जागीरदार वेहे ऐं मुंहिंजे हक़े हक़ में इंजॉय करे, पर मां इहो कीअं बर्दाश्त कंदुसि त मां मसनूई तरीक़े सां हिन मुंहिंजे हक़े हक़ में को धारियो मूंखे हिन असेंबली में अक़लियत में तब्दील करे ख़त्म करे छॾियो। तंहिं करे असांखे हिन वफ़ाक़ ऐं हिन घण क़ौमी रियासत में पंजाबी हथरादू तरीक़े सां अक़लियत में तब्दील करे। हा, मुंहिंजे लाइ माहौलियाती मुआशी ऐं समाजी ख़तरा पंजाब पैदा कया आहिनि त उहो मुंहिंजे दरिया ते गैर क़ानूनी काबिल। हा, पंजाब हथरादू तरह मुंहिंजे मथां बुख मुसलत कई आहे, मुंहिंजा वसीला लुटे थो। मां पाकिस्तान में 2 वेलनि जी मानी खां महरूम। 16 अक्टूबर ते खुराक जे आलमी ॾींहं ते सिंध मुतलिक़ रिपोर्ट छपी आहे त 74% सिंध जा माण्हू 2 वेला मानी नथा कनि। अगरि सिंध जो वॾे में वॾो सवाल इहो आहे त सिंध बदतरीन कॉलोनियल सिस्टम में हले पई, जंहिंमें हथरादू मसनूई तरीक़े सां असांखे अक़लियत में तब्दील कनि था, मसनूई तरीक़े सां असांजे मथां बुख मुसलत कनि था, मसनूई तरीक़े सां असां वटि जागीरदारी ऐं लैंडलॉर्ड्स मुक़ररु कनि था, मसनूई तरीक़े सां धाड़ेल पैदा कनि। धाड़ेल उन्हनि कुवतुनि, मुल्लो उन्हनि कुवतुनि, जाली पीर ऐं मदरसा उन्हनि कुवतुनि,
ही हथरादू मुसीबत आहे, सिंध जे शऊर जो ॾाढो वॾो चैलेंज आहे त उनखे कीअं था मदे मुक़ाबिल थियनि ऐं उन सॼे मसनूई ऐं हथरादू ग़ुलामी ऐं ज़िल्लत खां सिंध आज़ाद कीअं थी थिए, जेका ॻाल्हि साईं जीएम से लतीफ़ उनजो ॿीहर वर्जाव साईं जीएम से महाराजा दार उनजो वर्जाव ॿीहर कयो आहे साईं जीएम। सिंध खे जदीद क़ौम परस्ती जे फ़िक्र जे हवाले सां सिंध जे क़ौमी तहरीक जा बुनियाद सेक्युलर आहे, जेको सदन ताईं सिंध जो विरसो रहियो। सिंध रवादारी मज़हबी भाईचारे जो मुल्क आहे। मुंहिंजे मंदरनि खे बाहियूं ॾियनि था, इमाम बारगाहूं साड़नि था। सॼी वोट पॉलिटिक्स पुलिस के ज़रिए ऐं पंहिंजे मसनूई जागीरदारनि जे ज़रिए कबो आहे। तंहिं करे असांजा ॾाढो सवालातनि क़ुवतुनि रुगो फैशनेबल गुफ़्तगू न, असांजे शऊर जा ॾाढो सवाल आहे। असांजे इल्म क़ाबिलियत बहादुरी ऐं कमिटमेंट जा ॾाढो सवाल आहे त हिन सां ज़िल्लत खे शिकस्त कीअं था ॾियूं जेका पंजाब असां ते मुसलित। तंहिं करे सोचणो पवंदो त हिननि हालतुनि में हा आलमी सूरत हाल इन तनाज़ुर में ॾाढी अहम आहे, इन तनाज़ुर में ॾाढी अहम आहे। मां मुख़्तलिफ़ जॻहुनि ते वर्जाव कयो आहे त मास्को जे तनाज़ुर में सिंध तवील ग़ुलामी हो। पीटर द ग्रेट जॾहिं पंहिंजे पोयरनि खे चयो त रूसनि जी दाइमी इज़त ऐं ख़ुशहाली जो नालो इहो आहे त रूस दिल्ली ऐं इस्तांबुल ते कब्ज़ो करे, तॾहिं बर्तानिया अञा बंगाल जे बैंगलोर में ऐं कलकत्ते में ताक़तवर थी पंहिंजो कैपिटल खणी वियो ऐं अंग्रेज़ निकितो अफ़गान इंग्लो वार ॿ जंगियूं। उन जे तनाज़ुर में उन्हनि फ़ैसिलो कयो सिंध खे फतेह। असां मास्को जे तनाज़ुर में इहा ज़िल्लत थी, नंढड़ी क़ौम आहियूं, नंढड़ी जोग्राफी अथऊं, मास्को जे ज़रिए कब्ज़ो थियो। ॿी आलमगीर जंग में खां अॻु में रूसनि जो नई शिकिल सोवियत यूनियन जी शिकिल में, नओं नज़रे जी शिकिल में आलमी साम्राज्य ऐं ताक़तवर क़ुवतुनि पाकिस्तान डिज़ाइन। मास्को जे तनाज़ुर में पाकिस्तान जी फौज जी तंज़ीमकारी थी, मास्को जे तनाज़ुर में रियासत जी नई जोड़जक थी, मास्को जे तनाज़ुर में मज़हब जी नई सिर जोड़जक करे उनखे वहाबियत जे नाले सां अमेरिकन इंग्लैंड ऐं अरबन जे सॼे पैसे जे ज़रिए ऐं असांजे मथां नई मुसीबत पाकिस्तान जी, उहो बि मास्को जे तनाज़ुर में। अॼु मास्को ईअं न आहे, तंहिं करे असांखे सोचणो पवंदो त मास्को अॼु चीन खे रोकण लाइ चीनी समुंड में फिलिपाइन जहिड़ो कमज़ोर मुल्क जिते दुनिया जी वॾी फौज गॾु थिए थी ऐं नवां इत्तेहाद, अमेरिका, इंडिया, जापान, कोरिया, बर्तानिया नओं इत्तेहाद कयो कोडा जे लाइ। इन टकरावनि ऐं तज़ादनि जे सूरत में जॾहिं टकराव में बीजिंग अची वञे, हिंदुस्तान खे वेस्ट ऐं सॼो यूरोप में अंदाज़ में खणी पई, अरबन जी नई सिर शिकिल थे, अरब इब्राहिमी अकॉर्ड ॾे वधनि, फलस्तीन जो सवाल गुम थी वियो, गज़ा जी जंग हले पई, सुइज़ कैनाल खां वॾो कैनाल मेडिटेरियन सी में इसराइल ऐं अमेरिका ठाहिनि था। सुइज़ कैनाल जा 9 अरब डॉलर सालाना मिस्र कमाईंदो। सुइज़ कैनाल खां वॾो कैनाल इज़राइली, अमेरिका ऐं दुनिया जूं ॿियूं ताक़तूं आहिनि जंहिंमें गज़ा जो हिकिड़ो वॾो हिसो लुड़ी वञे ऐं उते सुइज़ कैनाल खां वॾो कैनाल वर्ल्ड ट्रेड लाइन वरी नई थिए। असांखे इन्हनि सभिनी शयुनि इन्हनि तज़ादनि नेहरू ॾाढी दिलचस्प ॻाल्हि पंहिंजे किताब सोवियत रूस जे सफ़रनामे में 1921 में लिखी त जॾहिं मास्को जो मालिक ज़ार हो तॾहिं बि उनजो बर्तानिया सां टकराव हो, उन्हनि जा तालिक दुरुस्त न माइटी हुई। उन 1921 में चयो आहे त जॾहिं मास्को में नई रिजीम ऐं नई
सियासी क़ुवत वेठी आहे उहा बि बरतानिया जी मुखालिफ़ मूंखे न मूं हिंदुस्तान जी आज़ादी जो दंग उनखे मददगार अॼोके आलमी तज़ादनि मां तव्हां नौजवाननि खे असां सभिनी इन्हनि टकरावनि मां सिंध जी आज़ादीअ जो नओं दंग असांजे मथां इहो फर्ज़ थिए थो त हीअ जेका सिंध जे अंदरि हालत पैदा कई आहे पंजाब जंहिं तरीक़े सां सिंध खे कॉलोनियल सिस्टम जे ज़रिए हलाए का गुंजाइश कोन्हे पार्लियामेंट में का गुंजाइश कोन्हे तब्दीली पंजाब तब्दीली ॾे वञण लाइ तयार आहे हू 73 जे आइन तहत नंढी जमहूरियत नथो हू अरड़ी तरमीम तहत असांखे इख्तियार को नथो ॾे हू असांजे वसीलनि असांजे कोयले असांजे समुंड असांजे दरिया असांजे एनर्जी सोर्सिस खे असांजे माण्हुनि में उहा ख़ुशहाली मुंतकिल नथो करे हू असांखे को वसीलो नथो हू इनकार करे थो अॼु ताईं असांखे जदीद नसाब नथो ॾे हू इनकार करे थो असांजी सकाफ़त जो इनकार असांजे ॿोली जे वजूद जो इनकार असांजे रस्म ख़त जो हर असांजे बीहक जो इनकार साईं जीएम से लाइ ॾाढो हिकिड़ो ख़ूबसूरत जुमिलो मौलाना महदूदी चयो त जीएसएम का मतलब मरे पाकिस्तान पाकिस्तान इन अंदाज़ सां जीअंदो त सिंध फना थी जंहिं तरीक़े सां 76 सालनि में जीए थो उनमें सिंध फनाइयत तरफ़ वञे बहसियत क़ौम मां ओचमन जो इहो जुमिलो वरजायां जेको उन पंहिंजे नौजवाननि खे चयो त वियतनाम जा नौजवान तुंहिंजो इल्म अकुल तुंहिंजे क़ौम जी अमानत अगरि मां पंहिंजे नौजवाननि खे ऐं सॼी सिंध खे चवां थो तव्हांजो अकुल इल्म शऊर सिंध जी अमानत आहे त अगरि सलाहियतूं ख़र्च कयो जदीद नई ख़ुशहाल आज़ाद सिंध अॾण लाइ तव्हांजी महिरबानियूं जी दोस्तो तव्हां इहो बहस ॿुधो जेको असां सॼो बैकग्राउंड रखी आयासीं पंहिंजी गुफ़्तगू जो हाणे असां जेको ॻाल्हाईंदासीं उहा मौजूदा सूरत हाल ते ऐं मौजूदा सूरत हाल में जेका सियासत असां वटि थिए पई उहा केतिरी असराइती आहे ऐं उहा सियासत असांखे कहिड़े क़िस्म जो मुस्तक़बिल ॾेई सघंदी उन ते असां हाणे ॻाल्हि ॿोल कंदासीं शेख अयाज़ जेॾीमहिल पंहिंजी मिटीअ ॾे ॾिठो थिए त चई थिए त कींजर खां कारूंजर ताईं तोखे चश्मनि चाहियां यानी कींजर जूं ज़मीनूं आसपास जूं उहे वालारजनि पियूं कींजर जो पाणी मनसूबा जेके जे तरफ़ां असांखे चवंदा हुआ एथनिसिटी हाणे जेके ख़त लिखनि था उन में एथनिसिटी नथा लिखनि सब एथनिक लिखनि था असांजी ज़मीन असांजे पेरनि हेठां खिसकंदे पई वञे असांजी धरती जो जेको तसवुरु असांजे ज़हन में आहे उनजा पहाड़ उनजा वहंदड़ दरिया उन जूं डंडूं उनजा वहकरा उनजा रेगिस्तान उनजा जबल सभु सरमाए जो वखर थींदा वञनि पिया असांजी सकाफ़त असांजी यादाश्त हिकिड़े मुनज़म नमूने असांखां खसी वञे पई इन सॼी सूरत हाल में असां कहिड़े क़िस्म जी सियासत कयूं पिया असांजी तयारी केतिरी आहे ऐं कहिड़ी सियासत असांखे कहिड़ो मुस्तक़बिल ॾेई सघंदी हिन सेशन में असां हुन ते ॻाल्हाईंदासीं ऐं मुंहिंजो पहिरियों सुवालु हिन पहिराए में साईं ख़ालिद खां ई आहे साईं कीअं था ॾिसो सूरत हाल ऐं असांजी तयारी केतिरी आहे तव्हांजे ख़्याल में महिरबानी करण मां हेतिरो त मूंखे इहो ॿुधाए त केतिरो ऐं कहिड़ियुनि ॻाल्हियुनि ते मूंखे ॻाल्हाइणो आहे मूं सवेर कोशिशि कई पई त तव्हांजे ॾिनल मौज़ूअ मुताबिक़ ॻाल्हायां त तव्हां मूंखे रोकियो तंहिं करे हाणे तव्हां जेतिरो ॻाल्हाइणो हुजे उहो ॿुधायो साईं तव्हां बसि हलो हाणे तव्हांखे नथा रोकियूं मसइला त इलाही आहिनि वेही पंहिंजे जमायतुनि जो नित्य निगाह ॾियणु कंदा फिक्री निशस्त हिन जो नालो ई आहे ओड़े तरह सां हुनखे ॾिसिजे ऐं जेको पहिरें मरहले में बहस थी वियो
वरी उनखे अॻिते वधाइजे त कंहिं शइ ॾे वञिजे। हिते हिकिड़ी ॻाल्हि आई त क़ौमुनि जे विच में ॻाल्हि मसूर शाह कई चांडी कई त पहिरीं जेको हिते क़ौमुनि जूं जेके जदोजहद हुयूं उन्हनि में जेको पाण में वेझड़ाए पई या अंडरस्टैंडिंग हुई या ताउन हुयो उहो हाणे न रहियो आहे। मां हिन सां 100% इतफ़ाक़ कंदे इहो तो हाणे ॻाल्हि कयां त असां जॾहिं हिनखे मञूं था त उहो न रहियो आहे त पोइ थोरो हिनखे बि ॾिसूं त ईअं छो थियो आहे। पहिरीं हिकु हुयो ऐं हाणे न आहे। उनजो मुख्य सबबु इहो आहे त अॻ में सियासत नज़रियाती बुनियादनि ते थींदी हुई, सियासी प्रोग्राम ते थींदी हुई त नज़रियाती हिकु जहिड़ा ई सियासी प्रोग्राम हिन रियासत जो सियासी ढांचो तब्दील कजे, पोइ उन में को मुकमल आज़ादी ॻाल्हि पियो करे, को कन्फेडरेशन जी पियो करे, पर इहो हुयो त हिन जो रियासती ढांचो तब्दील कजे। हिकिड़ो सियासी प्रोग्राम हो, नज़रियाती ॻाल्हि हुई ऐं नज़रियाती इन हिसाब सां ई त उहे क़ौमी तहरीकूं जेके उन जा बुनियाद आहिनि त सेक्युलर हुजणु खपे, एंटी इंपीरियलिस्ट हुजे, एंटी फ्यूडल हुजे। इहे ख़ूबियूं सिंध बलोचिस्तान ऐं पख्तूनख्वा जे क़ौमी तहरीकुनि में हुयूं। हाणे सिर्फ़ु इशूज़ ते थिए थी ऐं इशूज़ हर क़ौम जा अलॻि अलॻि आहिनि। तॾहिं इहो जॾहिं इशू ते आहे पाणी जे ते बलोचिस्तान चए थो त बाबा मूंखे जेको पाणी उतां मिले थो गुडू खां अचे उनखे सिंध थो खणी वञे, त हिकिड़ो इहो असांखे ॾिसणु घुरिजे। तॾहिं मूं चयो त अॼु जे दौर में जेकॾहिं असां अॻिते वठी वञणु चाहियूं था, जेके क़ौमी जदीद क़ौमी तहरीक जा बुनियाद आहिनि उहे असां इशूज़ जे पोयां वञी विञाए वेठा आहियूं, उन्हनि ते उनखे बीहारणु खपे। हिकिड़ो त उहा सेक्युलर हुजे, मतिलबु मज़हबी बुनियाद परस्तनि खे बि असां, छाकाणि त कालाबाग डैम जी मुखालफ़त मां बि थो कयां, रसूल पली जे वॾे ज़बरदस्त नमूने कई, मुलाक़ कनि था त पोइ त असांजा उहे त अतादी थियनि, पर उहे क़ौम परस्त कीअं थिया, उहे त सिंध जे को सिंधियुनि खे क़ौम ई नथा मञनि। उन्हनि जो चवणु आहे पैन इस्लामिज़म जा हुया आमीन, सॼी दुनिया जा मुस्लमान हिकिड़ी क़ौम आहिनि, सॼी दुनिया ते हुकुमरानी करणु उन्हनि खे हक़ आहे। ऐं पोइ उन ई बुनियाद ते हू अफ़गानी जेके इहे जिहादी हिते अचनि था उन्हनि जा बि हामी था थियनि। हिकिड़ो इहो फैक्टर आहे जेको बहस में आयो आहे। ॿी ॻाल्हि आई त 70 वारो जेको बयानियो हो, नैरेटिव ही, उहा अॼु न रही आहे। इन सां बि मां इतफ़ाक़ थो कयां। हाणे उहो बि ॾिसूं त छो थियो आहे त हिते क़ौम परस्ती खे क़दामत पसंदी जो मुतबादिल ॿिन्ही खे हिक ॿिए जो बणायो वियो आहे, हममाना बणायो वियो आहे। माना जेका शइ जेतिरी क़दीम आहे उहा ओतिरी अज़ीम आहे। ईअं त न आहे न, क़ौमुनि जी बेरतका थी थिए। जीअं चयोसीं त क़ौम परस्ती कंहिं वक़्तु क़ौमुनि जो वजूद या उन्हनि जो सुञाणप मज़हब जे नाले सां, कॾहिं कबीले जे नाले सां थींदी। जदीद क़ौमी तहरीक 200-250 साल अॻु जी आहे, पर हिते इहो थो कयो वञे त जेतिरी पुराणी ॻाल्हि ओतिरी सुठी, पुराणनि ॻाल्हियुनि खां चुंबड़ी बीहणो आहे असांखे। उन में क़ौमुनि जी सुञाणप में, उन्हनि जी तहरीक में कल्चर जो वॾो हिसो आहे, बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। पर उहो बि उन जी अहमियत बि इन ते दारो मदार थी रखे त क़ौमी तहरीक कहिड़े मरहले ते बीठी आहे। मतिलबु 60 जे ॾहाके में जॾहिं असांखे इहा ज़रूरत हुई त असां इहो ॾेखारियूं त असां हिकिड़ी क़ौम आहियूं, उन महिल कल्चर जी ॿी अहमियत ऐं उन जी माना हुई। ऐं उन महिल जेम्स सैद कल्चर खे खयों, सिंधी कल्चर किताब बि लिखियईं, ऐं जेका
मसूर साहब चई त सियासी नज़रिए खे सिंध जे तारीख़ कल्चर सां ॻंढियईं उन महिल सही। उन महिल त जेके माण्हू अॼु कल्चर जी ॻाल्हि था कनि उहे उन जे ख़िलाफ़ बीठा। ऐं हाणे कल्चर खे बि हिकिड़ी सिर्फ़ु लिबास में वञी बीहारियो वियो आहे। मां हिन जी इहा थो ॻाल्हि कयां त जेका ख़तरनाक ॻाल्हि हुन मां कल्चर थिए थो, माण्हू गॾु था थियनि, ज़बरदस्त ॻाल्हि आहे। जॾहिं चयो वञे थो त बाबा कल्चर डे ते, कल्चर डे माना टोपी अजरक, के हुनखे टोपी अजरक डे बि चवनि था, सियासी इख़्तिलाफ़ विसारे गॾु थियो, वेरी डेंजरस। माना सियासी इख़्तिलाफ़ विसारियो। जेके माण्हू सिंध खे ग़ुलाम बणाइनि, जेके माण्हू सिंध जा वसीला विकिणनि, जेके सिंध खे अक़लियत में तब्दील करण जी ॻाल्हि कनि, पर जेकॾहिं उन ॾींहुं टोपी अजरक पाए अचे बीहनि त मां हुननि सां गॾु बीही न अचां। ऐं उन सां छा थो थिए? उन सां इहो थियो थिए ॻाल्हियुनि जी अमली जिदोजहद जी, लठ बाथे जी, नारे हणण जी बि अहमियत आहे, पर शयुनि जी मॉरल वैल्यू बि थिए थी। त पोइ असां मॉरली उन्हनि खे एक्सेप्ट था कयूं। जॾहिं असां चवंदा त बाबा सियासी इख़्तिलाफ़ विसारे हाणे कल्चर डे ते सो बि कल्चर जो बि हिकिड़ो महदूद तसवुर टोपी अजरक ते उन्हनि सां गॾु बीहूं जेके सिंध खे विकिणनि था या सिंध खे मज़हबी बुनियाद परस्तीअ जे बाहि में था विझनि। त कल्चर जी अॼु जेका जेतिरी अहमियत आहे उनखे उहा ॾियणु घुरिजे। सियासत जो मुतबादिल या सियासत खां मथे न रखिजे। कल्चर सियासत खे, सियासी जिदोजहद खे ताक़त ॾिए थो ज़रूरु, पर उन कल्चर जो तहफ़ुज़ बि सियासत जे ज़रिए सां थींदो। ऐं फितरी इतिहादी पाकिस्तान में केरु आहिनि या हुजणु खपनि, उन जो बुनियाद मां सम्झां थो जॾहिं वसी इतिहाद जी ॻाल्हि कजे। लेकिन इशूज़ ते वञिबो त पोइ ॻाल्हि ॿी थी वेंदी। त उन जो बुनियाद वसी इतिहाद, प्रो स्टेटस को ऐं एंटी स्टेटस को क़ुवतुनि जे बुनियाद ते थियणु खपे। वसी तॾहिं थींदो। ऐं यकीनन उहे क़ुवतूं जेके हिन सिस्टम जूं बेनिफिशरी आहिनि उहे हुनखे बरक़रार रखणु चाहिनि थियूं। जेके क़ुवतूं हिन जो विक्टिम आहिनि उहे ई इन स्टेटस को खे टोड़ण जी ॻाल्हि कंदियूं। ऐं हिन वक़्तु पाकिस्तान में जॾहिं असां कयूं था हक़ीक़ी माना में उन रियासती निज़ाम जो विक्टिम हिकिड़ो क़ौमूं आहिनि, उन शनाख़्त आहे। ॿियो जेके मज़लूम तबिका आहिनि, हारी मज़दूर आहे, माना उहे फितरी तौर स्टेटस को मुखालिफ़ आहिनि। त उहे फितरी इतिहादी बणजनि था मुंहिंजे हिसाब सां। उन हिसाब सां, उन एंगल सां बि असांखे ॾिसणु खपे। ख़ुदि सिंध जी क़ौमी तहरीक बि जेका जीअं ज़िक्र जो त भई 60-70 जे ॾहाके में त एतिरा माण्हू कोन हुआ। वाकई जेके साईं जीएम सैद हैदर जतोई जहिड़ा माण्हू जलसनि में वेंदा, शायदि हेतिरा बि मुश्किल माण्हू उन्हनि जे जलसनि में ईंदा हुजनि, पर उहा वाकई ताक़तवरी उन तहरीक वञूं ख़तमु करे ॾेखारियो। सिंधी ॿोलीअ जी सॼे मुल्क में वोटनि जूं लिस्टूं सिर्फ़ु अंग्रेज़ी उर्दूअ में छपिबियूं, ॿिए कंहिं बि ॿोलीअ में न थियूं, सिंधीअ में थियूं। उहे उन वक़्तु वॾी ॻाल्हि इहा। इहो उहा ताक़तवर छाजे करे ई त उहा पंहिंजे नज़रियाती बुनियादनि ते पकी बीठी। उन में ॾिसो को बि जागीरदार तव्हांखे नज़र न ईंदो। ऐं वरी जेकॾहिं जेको मूं चयो 72 खां पोइ जेको मरहलो क़ौमी तहरीक जो थियो आहे, अञा अॻिलो मरहलो एतिरे तोणी त जीएम सैद सां जीएम सैद जे ख़ानदान जा माण्हू कोन बीठा हिन मरहले खां पोइ। त मां इहो थो चवां त नए सिर जॾहिं असां शयुनि ते नज़र विझूं था त पाकिस्तान में जिदोजहद नज़रियाती बुनियादनि ते सियासी प्रोग्राम जे लाइ थियणु घुरिजे।
ऐं उन में क़ौमी हक़नि जूं तहरीकूं ऐं तबक़ाती जिदोजहद वारियूं क़ुवतूं इहे हिक ॿिए जूं फितरी तादी बणजनि थियूं। इहो उहा क़ौमी सियासत ऐं तबक़ाती सियासत करण वारनि माण्हुनि जे इदराक सलाहियतुनि ते आहे त उहे इन्हनि खे कीअं गॾे हलाए सघनि था। इख़्तिलाफ़ हुजनि, सियासत कंहिं चयो आहे त पॉलिटिक्स द गेम ऑफ पॉसिबिलिटीज़ एंड नेसेसिटीज़। उन्हनि खे ॾिसंदे कीअं इन शइ खे हलाए थो सघिजे ऐं साॻी बुनियाद ते दुनिया जे सतह ताणी बि जेका अॻे जीअं हिते ॻाल्हि थी त भई आलमी सतह ते हिकिड़ी मां बि ॻाल्हि करे वियुसि त उन दौर में क़ौमुनि जी बि हिक ॿिए सां ॻांढापो हूंदो हो, जेतोणीकि इहो जेको इंफॉर्मेशन जो इनकलाब इहो अञा न आयो हो, पर उन जे बावजूदि क़ौमी तहरीकूं हिक ॿिए सां गॾियल हूंदियूं हुयूं। वियतनाम ते बम किरंदा हुया त कराची, हैदराबाद न सिंध जहिड़े ॻोठनि में वेठल माण्हू बि उहो ॾुख महसूसु कंदो हो। मूंखे अफ़सोस सां चवणो थो पए त अॼु फ़लस्तीन रत में सॼो ॻाढ़ो थी विया उन जे ते, पर ॿियनि क़ौमुनि में मां सिंध जी कयां, सिंध में उनजो तमामु घटि ज़िक्र नालो थो वरितो वञे, नालो वठिजे थो त हिकिड़ा माण्हू उन खे नेशनलिज़म था चवनि। बाबा असांखे सिंध जी ॻाल्हि करणु खपे, तव्हांखे वरी फ़लस्तीन जो सूरु पियो आहे। त क़ौमूं बि पाण में ॻंढियल हुयूं ऐं जेका सोवियत यूनियन जे क़यादत में तबक़नि जी कम्यूनिज़म जी तहरीक ई, छाकाणि छो गॾु जो सियासत मफ़ादनि ते थींदी आहे, इश्क में न थींदी आहे। त मफ़ाद आहे कम्यूनिस्ट तहरीकूं सोवियत यूनियन जे क़यादत कयूं, उहे बि एंटी इंपीरियलिस्ट हुयूं ऐं क़ौमी आज़ादीअ जूं तहरीकूं बि पंहिंजे जोर में उन्हनि जो मक़सदु ई साम्राज्य खे शिकस्त ॾियणु हुयो। ऐं इहो हिकिड़ो ख़ुदि बहस आहे त भई साम्राज्य खे जेको कमज़ोर कयो उन जे में तबक़ाती तहरीकुनि जो वधीक हिसो आहे या क़ौमी तहरीकुनि जो वधीक आहे। मां त ख़ैर हिन में नथो वञा, पर ॿिन्ही जो हिसो आहे। फ्रेंच एम्पायर खे सोढ़ो करण में उते जेके नॉर्थ अफ्रीका जूं ऐं ॿियनि अफ्रीकी मुल्कनि जूं तहरीकूं त उन्हनि कयो, अंग्रेज़नि खे कमज़ोर करण में हिंदुस्तान जी ॿिए सॼे उन्हनि जो जेके क़ौमी तहरीकूं उन सां गॾोगॾु यकीनन जेको सोवियत यूनियन जे क़यादत में जेको नज़रियाती हुई उन्हनि जो, तॾहिं क़ौमी तहरीकूं ऐं सोशलिस्ट जेके मुल्क हुया उन्हनि जूं हुकूमतूं ऐं जेके मुल्क न ठहिया उते जूं तहरीकूं इहे हिक ॿिए जूं इतादियूं, छाकाणि त फितरी इतादी पियूं थियनि मफ़ादनि जे बुनियाद ते। त सिंध में बि जेको हींअर एंटी स्टेटस को क़ुवतूं आहिनि उहे इहे क़ौमी आज़ादीअ जूं तहरीकूं ऐं तबक़ाती तहरीकूं आहिनि, उन्हनि खे हिक ॿिए जो साथारी थियणो पवंदो। जेकॾहिं रियासती निज़ाम खे असां तब्दील कयूं था ऐं ॻाल्हि ई असली उन रियासती निज़ाम खे तब्दील करण जी आहे। बाक़ी इशूज़ ते रुगो इशूज़ ते ज़रूरु थींदी, पर उहा थियणु खपे सियासी प्रोग्राम जे रोशनीअ में। मतिलबु कश्मीर माण्हू आहिनि, उहे बि पंहिंजनि इशूज़ ते जॾहिं ॻाल्हि हली त कश्मीर में ज़मीन ॾियो, जॾहिं मोदीअ जी हुकूमत आई पहिरें दौर में त उन्हनि जूं हुते इबादत गाहूं आहिनि, त मोदी हुकूमत चयो त हाणे उते जेको 370 हो जेको हिननि हाणे ख़तमु कयो अचे त सभिनी खे ख़बर आहे, उन तहत को बि गैर कश्मीरी मिल्कियत ख़रीद न पियो करे सघे। त मोदी हुकूमत कश्मीरनि खे लिखियो त असांजा हुते जेके ज़ियारत थी वञनि था उन्हनि जे ज़ियारत गाहनि लाइ मुसाफ़िर खाननि लाइ ज़मीन ॾियो। कश्मीर जो त न, अॼु तव्हां इन मक़सद लाइ वठंदव पोइ ॿिया माण्हू बींदा। त उन ते जेके प्रो इंडिपेंडेंस पार्टियूं हुयूं ऐं जेके प्रो इंडिया उहे सभु इन ते मुतफ़िक़ थी विया। त उन्हनि हिकिड़ो इशू थियो, उन ते आवाज़ उथारियो, पर उहो
कश्मीर जी ख़ुदमुख़्तारीअ जे पस मंज़र में हो, उन जे दायरे में हुयो। त इशूज़ ते बि भली थिए, पर जेको असां नज़रियाती बुनियादनि खे छॾे ॾिनो आहे ऐं सियासी प्रोग्राम खे छॾे ॾिनो आहे, त सियासी निज़ाम जेको आहे उहो तब्दील कजे। तॾहिं असां बि जे कंदासीं, बलूच बि कंदा, त असांजी अंदरूनी सूरत हाल बि बहितर थींदी ऐं क़ौमुनि जे विच में जेको वेठो थी वियो आहे उहो पूरो थींदो। महिरबानी। महिरबानी साईं। साईं ख़ालिक ॻाल्हि कई त असांखे हिन ते बि सोचणु घुरिजे त अगरि अॼु पाकिस्तान में रहंदड़ क़ौमुनि जो पाण में उन क़िस्म जो ताबुन या इलाक़ कोन्हे जहिड़ो माज़ी में रहियो आहे, त इहो छो कोन रहियो आहे। साईं जी एम सैद पंहिंजे हिकिड़े किताब में लिखियो त 1969 में मूं वली ख़ान खे चयो त मुजीब जेके 6 नुक़्ता ॾिना आहिनि, इहे 6 नुक़्ता हिन पासे पाण बि इन क़िस्म जी का तहरीक हलायूं ऐं इन नुक़्तनि जी बुनियाद ते के तहरीक जो आगाज़ कयूं जेके पंहिंजी जेके मज़लूम क़ौम आहिनि उन्हनि जी साबिती थी सघे। सो साईं लिखे थो त वली ख़ान मूंखे जवाबु ॾिनो त इन नुक़्तनि में हिकिड़ो नुक़्तो इहो हुयो त या त बंगाल जी पंहिंजी करेंसी हुजे या त बंगाल जी पंहिंजी रिज़र्व बैंक हुजे, ताकी अगरि बंगाल जो जेको पैसो आहे उहो ॿाहिरि न वञी सघे। असांजी तमामु घणी फ्लाइट ऑफ कैपिटल न थिए ऐं असांजी तमामु घणी आबादी कराची में रहे थी, इन करे असां नथा सम्झूं त इहो नुक़्तो को असांजे मफ़ादनि में आहे। तो जिते असांखे रियासती बगड़नि खे मोह ॾियणो पए थो, जिते रियासत जा हथकंडा आहिनि, उते मज़लूम क़ौमुनि जे इलाइक़े में इन क़िस्म जा चैलेंजिस भी दरपेश आहिनि। सो इन ॻाल्हि खे अॻिते वधाईंदे ई मुंहिंजो बख़्शियल खां सुवालु आहे त असांखे ख़बर आहे त मसइला असां सां घणा आहिनि, पर जेकॾहिं असां इन्हनि मज़लूम क़ौमुनि जी गॾियल सियासत कयूं त पोइ इन मसइलनि खे साम्हूं रखी तव्हां छा था सम्झो कहिड़ा चैलेंजिस आहिनि, इन्हनि खे कीअं मोह ॾेई सघिजे थो? महिरबानी। मां तव्हांजे सुवाल ते त ईंदुसि, पर जेके ॻाल्हियूं थी वियूं आहिनि मां मुख़्तसरनि उन्हनि ते थोरी राय रखंदो पोइ थो वञा। ॾाढो भलो थिए हा जेकॾहिं साईं रियाज़ चांडियो वेठो हुजे हा। मूंखे ख़बर न आहे हुन मास्को ते बाहि छो मारी। पाकिस्तान जो प्रोजेक्ट बि मास्को जे खाते में विझी छॾियईं ऐं आलमी माहौलियाती गदिलाइण बि पंजाब जे खाते में विझी छॾियईं। सो ही ॾाढा कॉम्प्लेक्स मामला आहिनि ऐं मास्को का हिकिड़ो जेसिताईं असां क्वांटिफाई नथा कयूं, स्पेसिफाई नथा कयूं त कहिड़े दौर जी मास्को जी ॻाल्हि आहे। ब्यूटन जो मास्को आहे, ज़ार जो मास्को आहे, लेनिन जो मास्को आहे, तेसिताईं अयाज़ चयो न त बाबा जेका क़ौम मार्क्स पैदा थी करे, कांट पैदा थी करे, हेगल पैदा थी करे, साॻी क़ौम जेका आहे सा हिटलर पैदा थी करे, तंहिंजे करे क़ौमी किरदारु बेमाना हिकिड़ी शइ आहे, उहो बदिलबो थो रहे। क़ौमी सवाल बि का हिकिड़ी बीठल शइ कोन्हे। क़ौम जे कोसर जा मादी, सकाफ़ती, रूहानी, फिक्री बुनियाद ॿियनि क़ौमी सवालनि सां रिश्ते में ऐं साम्राज्य सां रिश्ते में बदिलबो रहे थो ऐं उन ॾांहुं हिकिड़े दौर में तव्हां चिटा हूंदो त ॿिए दौर में मुंझारो लाज़मी थी पवंदो। त हर दफ़े चिटो सचो पको थियण वारी बि ख़ुशफ़हमी मां निकिरणु घुरिजे। इहो बदिलबो रहे थो, उन बदिलाव में बि इहा मास्को जी महिरबानी जो हिंदुस्तान जे अंदरि कम्युनिस्ट पार्टी जा बुनियाद पिया। चीनी कम्युनिस्ट पार्टी, चीन दुनिया जी वॾी मईशत जेकॾहिं बणियो बीठो आहे त उन जा बुनियाद विझंदड़ बि इहे इंटरनेशनलिस्ट, थर्ड इंटरनेशनल हुई, गदर पार्टी, उबैदुल्ला सिंधी जा दौरा, हे सॼो कुझु मामिलो उनखे एप्रिशिएट करण बदिरां लंडन ऐं वाशिंगटन खे कुझु सवाल उन ते पढ़िया, तॾहिं बि असां हा ठरिया। मास्को ते एॾो मामिलो कोन थो असांखे सम्झ में अचे। बहरहाल जेका ॻाल्हि जेका जामी ॻाल्हि कई या मुनासिब ॻाल्हि आहे त सिंध जी क़ौमी तहरीक जेका आहे ॿियनि क़ौमी तहरीकुनि खां माज़ी जी भेट में कटियल आहे। जेको शानदार जेकॾहिं को हिकिड़ो मिसाल माज़ी में मौजूदु आहे त उहो नेप जो हो ऐं उन जूं इलेक्टोरल हासिलातूं बि हुयूं। रेज़िस्टेंस त हुई पर उन जी इलेक्टोरल हासिलातूं बि हुयूं। लाज़मी तौर ते हिनखे भॻो वियो। नेप ते जॾहिं ॿियो दफ़ो पाबंदी हयूं त तॾहिं हिननि हिकिड़ो नओं एक्ट आंदो हो, एंटी नेशनल एक्टिविटीज़ एक्ट करे। उन एक्ट जे हिसाब सां जेकॾहिं पाकिस्तान जे अंदरि को बि माण्हू पंहिंजो पाण खे पाकिस्तानी क़ौम खां सवाइ सिंधी, बलोच, पश्तून, पंजाबी, सराइकी क़ौम जो हिसो थो चवे
त हू गद्दार आहे उन ते केस बीहंदो त ही अहिड़ा कारा कानून पेंडिंग में रखी वेठा हूंदा हज़ार दफ़ा वेठा हुजे पर अमली तौर ते जेको रिश्तो जेको माज़ी में असांजो टुटो आहे लाज़मी बंगाल जे वञण खां पोइ हर पासे ॾे बलोचिस्तान जे अंदरि गौस बशपज़न जो जी थीसिस खे शिकस्त थी अचे ऐं हिकिड़ी सेपरेटिस्ट जेका पोज़ीशन ही नेशनलिस्टनि जी उनखे ताक़त थी मिले त पोइ इहो कुझु अर्सो त इहो ई मामिलो हलियो त उहो कटिजी विया पर हाणोके दौर में मां सम्झां थो त वरी उन जा इम्कान पैदा थियनि था कचियूं फिकियूं अंधियूं मंडियूं वरी बि कोशिशूं थियनि थियूं लेफ्ट डेमोक्रेटिक फ्रंट जे प्लेटफॉर्म तां बि थियनि थियूं ॿिनि प्लेटफॉर्म तां बि थियनि थियूं जंहिंमें मुख़्तलिफ़ इकाइयुनि जे जेको आहे सो नेशनलिस्ट प्रोग्रेसिव सेक्युलर एंटी स्टेटस को जेके बि कुवतूं आहिनि उन्हनि सां वेहण जा मौक़ा मिलनि था ऐं मां सम्झां थो त इहो अहिड़ो मामिलो कोन्हे को जेको क़ौमुनि जे विच में के जेके बि लाज़मी पेटी इंट्रस्ट हर क़ौम जा डिफरेंट थियनि था पर जीअं मार्क्स चयो त बुनियादी तज़ाद रियासत ऐं समाज जो थींदो आहे त रियासत सां टकराव जी पोज़ीशन में समूरनि एंटी स्टेटस को कुवतुनि जा मफ़ाद हिक ॿिए सां जुड़ी था वञनि ऐं उहो हिक ॿिए जी ॻाल्हि पकिड़े वठंदा त इहो उन जा बुनियाद पवनि था हिमल आहिनि जेकॾहिं नज़र नथा अचनि त मां सम्झां थो त इहे असांखे नज़र अची वेंदा जीअं मिसाल जे तौर ते हाणे कारपोरेट लैंड ग्रेब जो सुवाल आहे त 28 तारीख़ ते LDF जी मीटिंग बि आहे प्रेस कॉन्फ्रेंस बि आहे लाहौर में उन जे ख़िलाफ़ सां उन जे हवाले सां मुख़्तलिफ़ छो त हर क़ौम जे अंदरि इहो ज़मीन किथे 13 लख किथे 14 लख हिन जो प्रोजेक्ट त 90 लख एकड़नि ते वञण जो आहे पर शुरू में हिननि 40 लख एकड़नि जी विरासत कई आहे त इहो हिकिड़ो ई सुवाल फर्ज़ कयो त इहो असांखे ॻंढे थो दरिया जो सुवाल असांखे ॻंढे थो खोड़ सारा अहिड़ा एवेन्यूज़ आहिनि जेकी अप्रेस्ड नेशन्स खे ऐं उन जे प्रोग्रेसिव हल्कनि खे हिक ॿिए सां वेहण ते मजबूर कनि था पिया ऐं ॿी ॻाल्हि त क़ौमी सवाल जे हवाले सां ॻाल्हि थी जामी बि ॻाल्हि रखी मसरूर बि ॻाल्हि रखी ॾिसो क़ौमी सवाल जॾहिं असां ॻाल्हायूं था उन मुस्तक़बिल बारे में त असांखे इहो ज़रूरु सम्झणु घुरिजे त क़ौमी सवाल जमहूरी सवाल जो हिकिड़ो हिसो आहे जमहूरियत बराबरी खे था चऊं असां चाहे सिंधी बराबरी हुजे क़ौमी बराबरी हुजे तबक़ाती बराबरी हुजे बराबरी जी ॻाल्हि था कयूं पिया तंहिंजे करे जमहूरी सवाल जे हिसे तौरु इहो समूरनि प्रोग्रेसिव हल्कनि सां उनजो रिश्तो बीहे थो मसरूर जी इहा ॻाल्हि वाजिबु आहे त नेशनलिज़म जेको आहे उहो जॾहिं राइट विंग सां थो जुड़े स्टेट सां थो जुड़े पावर सां थो जुड़े त उहो रुजत